ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। दाता जा ॿार दाता ठहो। 22/1981 जा महावाक्य आहिनि। अॼु दया जो सागर कृपालू शिव बाबा चवनि था। अॼु दया जो सागर पंहिंजे मास्टर दया जो सागर ॿारनि सां मिलण आया आहिनि। अॼु दया जो सागर पंहिंजे मास्टर दया जी सागर ॿारनि सां मिलण आया आहिनि। बाबा असां सां मिलण आया आहिनि। भगत माण्हू बाप दादा खे ऐं तव्हां सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे दयालु कृपालू हिन नाम सां गायन कंदा आहिनि। भगत माण्हू बाप दादा खे ऐं तव्हां सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे दयालु कृपालू हिन नाम सां गायन कंदा आहिनि। बाप दादा सां व तव्हां सर्वश्रेष्ठ आत्माउनि सां सर्व धर्म जी आत्मायूं हिकु मुख्य चीज़ ज़रूरु चाहींदियूं आहिनि। सोचो तव्हां सां कुझु माण्हू तव्हां सां कुझु चाहींदा आहिनि, मतिलबु कुझु प्राप्ति करणु चाहींदा आहिनि। छा प्राप्ति करणु चाहींदा आहिनि? ॾिसो बाबा छा था चवनि। बाप दादा सां ऐं तव्हां सर्वश्रेष्ठ आत्माउनि सां सर्व धर्म जी आत्मायूं हिकु मुख्य चीज़ ज़रूरु चाहींदा आहिनि। ज्ञान ऐं योग जी ॻाल्हियूं हर धर्म में अलॻि अलॻि आहिनि। जंहिंखे चइबो आहे मान्यतायूं। ॾिसो इहे धर्म शास्त्र कीअं ठहींदा आहिनि, मतिलबु हर धर्म जी ॻाल्हियूं अलॻि अलॻि छो आहिनि? छो जी ज्ञान योग त सभु हितां ई वठी वेंदा। बाबा चईंदा न हर धर्म जी आत्मा हिते ईंदी मुख्य त हितां खां न ज्ञान योग त वठी वेंदा आहिनि। थोरो बहुत ज्ञान या योग बाबा चईंदा न मुंहिंजो परिचय वठी वेंदा। जीअं बाबा जी मुरली तव्हां बि ॿुधंदा आहियो, तव्हांजे सेंटर ते सभु माण्हू ॿुधंदा हूंदा है न। पूरे विदेश पूरे दुनिया में बाबा जी मुरली रोज़ ॿुधंदा आहिनि माण्हू। लेकिन बाबा जी मुरली खे कोई कंहिं रीति सम्झंदो आहे, कोई कंहिं रीति सम्झंदो आहे, है न। हर हिक जी अलॻि अलॻि सम्झ हूंदी आहे न, है न। जीअं दादियूं हुयूं उहा बाबा जी मुरली खे कंहिं रीति सम्झंदियूं हुयूं। हुन खां पोइ जेकियूं हाणे दीदियूं आहिनि उन्हनि में बि तव्हांखे लॻंदो आहे, जीअं तव्हां ॿुधंदा हूंदा सूरज भाई जी जो मनन चिंतन अलॻि, उषा दीदी जो अलॻि, सचिन भाई जो अलॻि, है न। केॾी सारी आत्मायूं आहिनि। शिवानी दीदी जो अलॻि। लेकिन उहो बि बाबा जी मुरली पढ़ंदा आहिनि। लेकिन उन्हनि जो मनन चिंतन उन्हनि जी सम्झ अनुसार उहो तव्हांखे पॉइंट्स ॿुधाईंदा आहिनि, है न। हिकु थींदो आहे की तव्हां बि बाबा जी मुरली पढ़ो ऐं हुन रीति पंहिंजो मनन चिंतन करो। तव्हां ईअं न चई सघंदा आहियो की असां छा कंदासीं। तव्हां बि करे सघंदा आहियो अगरि करणु चाहियो त, है न। ईअं ई जेका अलॻि अलॻि धर्म जी आत्मायूं जो बाबा जो ज्ञान ॿुधी वियूं हूंदियूं न, हुननि बि बाबा जे ज्ञान खे पंहिंजी रीति सम्झियो हूंदो ऐं हुन अनुसार उहो वरसो वठी आहे। पोइ जॾहिं उहे ईंदियूं वापसि द्वापर युग में, उन अनुसार उहे सभु कुझु डिलीवर कंदियूं जो उन्हनि जी ॿुधी में हूंदो। उन अनुसार पोइ बाक़ी माण्हू जेतिरा सम्झंदा उहा अलॻि शास्त्र ठाहींदा। छो जो धर्म स्थापक शास्त्र न ठाहींदो आहे। धर्म स्थापक त जीअं बाबा चईंदा न गुरु नानक जी आत्मा आई ऐं हुन त सिर्फ़ु 2 शब्द चई, जप साहिब सुख मिले, है न। ऐं जो बि उन्हनि उन समय चयो हूंदो, जो बि परमात्मा जी वाणी जो बाबा चईंदा न पहिरियों त इहे जो ग्रंथ जो हुयो न सुखमनी जपजी साहिब, इहे त हथ जो लिखियलु हुयो, ॾाढो नंढो हुयो।
हुन खां पोइ जेका माण्हू आया हुननि जो बि मनन चिंतन कयो। अॼु केॾा वॾा वॾा ग्रंथ शास्त्र थी विया आहिनि। सुखमनी जपजी साहिब केॾो वॾो थी वियो आहे। त इहे एडिशन कंदा आहिनि। त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि ज्ञान योग जी ॻाल्हियूं हर धर्म अलॻि अलॻि, हर धर्म में अलॻि अलॻि आहे, लेकिन मेन असली छा आहे उहो असांखे पतो आहे, है न, जेके उन्हनि जी मान्यतायूं चईंदियूं आहिनि। लेकिन हिकु ॻाल्हि सभु धर्म में हिकु ई आहे, सर्व आत्मायूं दया व कृपा, जेके वो पंहिंजी भाषा में ब्लेसिंग चईंदा आहिनि, है न, उहो सभु चाहींदा आहिनि, है न, दया ऐं कृपा सभु चाहींदा आहिनि। सभु इहे ई चईंदा आहिनि असांखे ब्लेसिंग ॾियो, असांखे आशीर्वाद ॾियो, असांजे लाइ दुआ करो, असांजो इहे दुख दूरि थी वञे। त मतिलबु दया ऐं कृपा, हिन दया ऐं कृपा जा अलॻि अलॻि शब्द माण्हुनि लिखी छॾिया आहिनि। तव्हां सभी आत्माउनि सां हाणे लास्ट जनम में बि तव्हांजा भगत इहे ई चाहींदा आहिनि, जरा सी कृपा दृष्टि करो, है न। अॼु ॾिसो जेका ॾाढा दुखी हॉस्पिटल में अगरि तव्हां वञो, केॾा दुखी माण्हू आहिनि, है न, उहो तव्हां सां छा मांगदा? जेको हॉस्पिटल में जो बेड ते वेठो आहे हुनखे तव्हां ज्ञान ॿुधाईंदव छा? हुनखे ॿुधाईंदव त हुनजो त दिमाग़ ई वैसे ई, उहो त बसि सोचंदो आहे मां ईअं कीअं बि करे हितां निकिरी वञा। सम्झो त हुनखे दृष्टि बि ॾिनी, हुनजे लाइ दुआ बि कई, उहो बीमारी खां ठीकु थी घर अची वियो, स्वस्थ बि थी वियो। हुन खां पोइ बि अगरि तव्हां मिलण वञो, हाणे सोचो भई मां हिनखे थोरो बहुत ॿुधायां, अगरि हूंदो असांजे कुल जी या वरसो वठण लाइक़ु आत्मा हूंदी त ॿुधंदी, न त छा चईंदो? हुनजी त टोन ई अलॻि थी वेंदी आहे। हा 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 कंदो, पोइ चईंदो हा इहे कमु आहे, इहे कमु आहे, इहे कमु आहे, हली वेंदो। जीअं बाबा चईंदा आहिनि न, गर्भ में त आत्मा चईंदी आहे कि मूंखे क्षमा करो, हितां कढो। गर्भ खां ॿाहिरि निकिती त बसि केरु भॻवानु, केरु सुठा कर्म, हल छुटी। त हिते बि ईअं ई आहे, है न। त पहिरियों असांखे छा करिणो आहे? सभिनि खे दृष्टि ॾियो। कोई बि अज्ञानी आत्मा हुजे न, हुनखे डायरेक्ट ज्ञान न ॾिजो। कोई बि दुखी परेशान आत्मा हुजे न, हुननि जी पहिरियों स्टेज ॾिसिजो, तॾहिं त परखण जी स्टेज, परखणो बि अचिणो खपे। असां वेही हुन समय हुनखे ॾियूं न, कंहिंखे दृष्टि ॾियणी आहे, कंहिंखे इहे चऊं बि कि परमात्मा खे यादि करो, है न, इहे बि सम्झणो खपे न। कि छो जी भक्त माण्हुनि खे त जरा सी कृपा दृष्टि खपे। त तव्हां कंहिं मरीज़ सां मिलण वञो या कंहिं दुखी परेशान सां मिलण वञो न, त पहिरियों त हुननि खे दृष्टि ॾियो, पोइ ॿिए ॾींहुं अगरि वापसि मिलण जो मौक़ो मिले, छोकी दृष्टि सां थोरो थोरो ठीकु थी वेंदो। बाबा जी यादि में हुन आत्मा खे ॾिसो, पोइ ॾिसो हाणे हिन जी स्टेज छा आहे, हाणे इहे हिन ज्ञान ॿुधण जी स्टेज आहे या अञा ताईं बसि हिनखे दृष्टि में ई ख़ुशि आहे इहे, न। त श्री भगत आत्माउनि खे त छा खपे? जरा सी असांजी दया दृष्टि अगरि असांजे कुल जी हूंदी न, त तव्हां वटि वेंदी, तव्हांखे वापसि रिप्लाई कंदी। अगरि हुनखे अॻियां वधिणो आहे त पोइ तव्हां हुनखे धीरे धीरे ॿुधाईंदव थोरो बहुत, पोइ ॿियो बि अगरि ॿुधण जी चातरक हूंदी त ॿियो बि ईंदी, पोइ ॿियो बि ईंदी, पोइ धीरे धीरे ज्ञान में ईंदी। त पहिरियों असांखे छा करिणो? हुननि खे हिन दृष्टि सां कमु वठो, या जॾहिं बि ॾिसो हुन समय स्थिति ॾिसो। अगरि असांजे कुल जी हूंदी त शुरू में ई ज्ञान ॿुधणु सुठो पसंदि कंदी, चईंदी हा मूंखे ॾाढो सुठो थो लॻे, ॿियो बि ॿुधायो। त जरा असांजे मथां दया करे वठो, ईअं चाहींदियूं आहिनि। सर्व धर्म जी मूल निशानी छा आहे? सभी धर्म वारनि खे मुख्य छा खपे? दया खपे। अगरि कोई बि अर्मी आत्मा दयालु न, दया दृष्टि वारी न, त कोई बि धर्मी आत्मा
कोई बि धर्मी आत्मा अगरि कोई बि आत्मा में अगरि दया न हूंदी आहे, माण्हू बि पहिरियों हुनखे कंहिंखे ॾिसंदा त कीअं ॾिसंदा, है न, की हिनखे दया अचे थी। इंसान जी अॼु ॾिसो कोई कोई माण्हू अगरि कंहिं जानवर खे मारंदो आहे न, त माण्हू छा चवंदा आहिनि की हिनखे त दया ई कोन अथई, हीअ त जानवर आहे, जानवर जीअं त छो जानवर, शेर खे दया ईंदी पंहिंजो शिकार ॾिसी, है न, उहो ॾाढा घटि पहिरों ईअं कहानियुनि में ॾेखारींदा आहिनि की हुनखे शेर खे बि ॾिस दया आई त हुनखे, लेकिन बाबा असांखे चवनि था बाबा असांखे चवनि था की दुनिया में बि माण्हू इहे ई ॾिसंदा आहिनि की हिननि में दया आहे, दया न हूंदी आहे त माण्हू चवंदा आहिनि इहा दयालू न आहे। भई अगरि ॾिसो छा ऊची दृष्टि रखूं, हाणे जेका आर्मी वारा हूंदा आहिनि उहो कंहिं माण्हू खे ॾिसंदा भई पंहिंजे देश में उहो थो करे त हुनखे फट मारे छॾंदा न, त हिते बि ईअं ई जज न करो भई कोई जानवर आहे कोई छा आहे, अगरि हुनखे असां भॼाए सघूं था कढी सघूं था अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन अगरि उहो निकिरे बि नथो भॼे बि नथो पकिड़े बि नथा सघूं त छा कंदव, दवाई विझी हुनखे मारणो ई पवंदो न। लेकिन मन में भाव छा आहे, है न, मन में भाव छा आहे इहे बि ॾिसणो आहे असांखे। जीअं हाणे कुतनि खे माण्हू गवर्नमेंट मोकिले पई हिकु जॻह, त समझदार व्यक्ति जेको सभिनि जे लाइ सोचंदो हूंदो त उहो त हा ई कंदो न। हाणे सड़क ते वीचारा कुता वेठा आहिनि, किथे उन्हनि खे रोटी मिले थी नथी मिले, गुस्सो अचे थो, कंहिंखे चक था पाइनि, इहे त माण्हुनि ॾिठो न, माण्हुनि त बसि इहे ॾिठो की न भई कुता बि हिते रहणा खपनि। लेकिन अगरि असां जेका न पिया मञनि उहो ईअं पिया सोचनि भई हिननि में दया न आहे, वीचारनि कीअं करनि था, गवर्नमेंट में दया न आहे, जेका माण्हू फेवर में हुया उन्हनि में दया न आहे। लेकिन दया बि ईअं ई न करिणो आहे, जीअं बाबा चवंदा आहिनि न, कोई तव्हांखे कुझु ग़लति ॻाल्हि चयूं तव्हां चओ मूंखे दया पई अचे त मां हुनखे ॾेई छॾी, या उहो वीचारो ॾाढो चए पियो त मूंखे दया आई त मां उहो खाई छॾियो, अहिड़ी दया न करणी आहे, है न। सम्झ वारी, मतिलबु दया करण में बि पहिरियों सम्झो, है न, भई जेको समझदार हूंदो इहे त सोचंदो न वीचारा कुता हेॾे होॾे भटकंदा, तंहिंखां त हिकु जॻह उन्हनि खे ठिकानो मिली वेंदो। जीअं गांयुनि जी गौशाला ठहियलु आहे, ईअं कुतनि जो बि कोई प्लेस लॻाइनि आहे, जीअं बाक़ी जानवरनि खे माण्हू जू में रखंदा आहिनि त उन्हनि खे खाइण पीअण ट्रीटमेंट समय सां मिली वेंदो आहे न, उहो किथे हावी बि न थींदा आहिनि, है न। त हिन रीति दया करो, ईअं अंध में न करो। हाणे जेका अञा ताईं कुता ॿाहिरि घुमनि था ऐं जेका ॿियनि खे अञा ताईं चक पाइनि था, उन्हनि जो पोइ पाप उन्हनि खे लॻंदो, जंहिं बि मना कयो। त असांखे ॾाढो सोचे सम्झी करे हर संकल्प बोल करिणो आहे। हाणे ईअं ई न कजो, अगरि तव्हां बि चईंदव न कुतनि खे सड़क ते रहण ॾियो, कल्ह जो कंहिं कुते कंहिंखे चक पातईं त हुनजो पाप तव्हांखे बि पवंदो, त दया बि करणी आहे असांखे, लेकिन ॾाढो सोचे सम्झी करे। जानवरनि ते बि दया कीअं करणी आहे, इंसान ते बि कीअं दया करणी आहे। हाणे कीअं आतंकवादी ते त दया इंसान कंदो, आतंकवादी खे ॾिसी करे मारे छॾंदो या जेल में पकिड़े करे बंदि करे छॾंदो, छो जो अॼु आतंकवादी चए बि हाणे मां न मारदमि कंहिंखे, है न। त दया बि माण्हू सोचे सम्झी कंदो आहे न, है न। त ईअं ई बाबा असांखे चवनि था की दुनिया वारा सभु धर्म वारा इहे ई चाहींदा आहिनि की दया दृष्टि हुजे, ऐं दुनिया में बि धर्मी माण्हू खे माण्हू दया जी दृष्टि सां ॾिसंदो आहे। लेकिन धर्मी माण्हू बि सोचे सम्झी दया कंदो, है न। कोई बि धर्मी आत्मा दयालु न, दया दृष्टि वारा न, त हुनखे धर्मी न मञंदा। लेकिन सोचे सम्झी करे, धर्म अर्थात दया। त तव्हां बि अगरि किथे दया कंदा आहियो न, त हर ॻाल्हि खे सोचे करे दया करो। अॼु मां हिन ते दया कई बि, जीअं ॾेखारींदा आहिनि न
कि हुन एॾी तपस्या कई ऐं भॻवानु हुन ते प्रसन्न थी वियो। मतिलबु उहो त दुनिया में ब्रह्मा विष्णु शंकर खे भॻवानु चईंदा आहिनि ऐं हुनखे वरदान ॾिनई, पोइ हुननि माण्हुनि खे परेशान कई, हा न। त इहे दया करण में बि थोरो सोचिजो। त अॼु बाप दादा दयालु कृपालु केसि ताईं ठहिया आहियूं उन रीति ॾिसनि पिया, है न। तव्हां त कंहिंखे दया करण लाइ कंहिंखे ज्ञान ॾियणु शुरू करे छॾियो, हुनखे शक्ति मिली वई ऐं कल्ह वञी करे उन शक्ति जो मिसयूज़ कई, त इहे बि ठीकु न आहे। त हिनखे आत्मा खे ॾिसी करे उन्हनि खे ओतिरी शक्ति ॾियो। भई कंहिंखे सम्झो हाणे कंहिंखे बुख आहे, लेकिन एतिरी बुख आहे कि उनखे हिकु चम्मच भई पेट भरिजी वेंदो, बाक़ी उन खाधो अथई। कंहिंखे बुख आहे भई कटोरो भरे करे ॾियो, कंहिंखे बुख आहे कि भई थाली भरे करे ॾियो, है न। त उन हिसाब सां ॿियनि ते दया करो, कृपा करो, है न। जीअं सीता माता कई न, चईंदा आहिनि न, सीता माता हुन ते दया कई त ॿाहिरि वञी करे भिक्षा ॾियणु हली वई, त क्रॉस करे छॾियईं। ईअं ई पंहिंजी लिमिट्स खे क्रॉस न करो, पंहिंजी श्रीमत जे अंदरि रहो, उन रीति ॿियनि ते दया कृपा करो। त बाबा चवनि पिया कि मां अहिड़े ॿारनि खे ॾिसां पियो, सभी ब्रह्मण आत्मायूं पंहिंजे खे आदि सनातन प्राचीन धर्म जी श्रेष्ठ आत्मायूं अर्थात धर्मात्मायूं मञदा ई आहिनि। त आयो हे धर्मात्मा, तव्हां सभिनि जो पहिरियों धर्म अर्थात धारणा कहिड़ी आहे? सभिनि खां पहिरियों दया किथे करो? स्व जे प्रति करो, है न। पहिरियों स्व जे, बाबा चवनि था कि हे धर्मात्मायूं, बाबा असांखे धर्मात्मायूं, धर्म मतिलबु दया करण वारियूं धारणा मूर्त आत्मायूं। त बाबा चवनि था पहिरियों तव्हांजो धर्म कहिड़ो आहे अर्थात धारणा कहिड़ी आहे? स्व जे प्रति। पहिरियों स्व जे प्रति दया करो, पहिरियों स्व खे धारणा मूर्त ठाहियो, है न। पोइ तव्हांजो कर्म छा आहे, कर्तव्य छा आहे? ब्राह्मण परिवार जे प्रति। जे सम्झो तव्हांजे ब्राह्मण परिवार में अगरि तव्हांजे जेका सेंटर ते या तव्हां जंहिंसां बि ॻाल्हाईंदा आहियो, अगरि उन्हनि जो कोई स्वभाव संस्कार बदिली नथो थिए, भई कोई ॿुधाईंदा आहिनि न कि हा मूं में अञा ताईं ईअं आहे, मां इहे नथी बदिली करे सघां, त जीअं तव्हां स्व जे लाइ योग कंदा आहियो न, उहो उन्हनि खे बि योगदान सहयोग ॾियो। ब्राह्मण परिवार में असां दान न कंदा आहियूं, सहयोग कंदा आहियूं। जीअं सम्झो तव्हांजे सेंटर ते कोई आत्मा आहे, अगरि उहा चए थी कि मूं में अञा ताईं हीअ ॻाल्हि आहे, मूंखे हिन ॻाल्हि जे कारण डिस्टर्बेंस थींदी आहे, त मतिलबु उहा आत्मा में एतिरी शक्ति न आहे कि उहा बाबा खां शक्ति वठी ख़ुदि उन ॻाल्हि सां पार थी सघे, उन संस्कार खे छॾे सघे। त तव्हां सभु मिली करे हुन आत्मा जे लाइ योगदान कंदा करो, है न। योग मतिलबु सहयोग, योग जो सहयोग ॾियो हुन आत्मा खे। पोइ जॾहिं बि योग कंदा आहियो, छोजी कई बार छा थींदो आहे कि कोई न, जीअं डॉक्टर बि चईंदा आहिनि न, पंहिंजे संबंधी जो ट्रीटमेंट न करे सघंदो आहे, मतिलबु हुनखे करण में कंहिं डॉक्टर खे लॻंदो आहे। त कोई आत्मा न पंहिंजे स्वभाव संस्कार खे ठीकु नथी करे सघे, लेकिन असांखे नज़र अचे थो या उहा बि चए थी, त असां हुन जे लाइ बि शुभ संकल्प करूं। त तव्हांजो ॿियो कर्म आहे, ॿियो धर्म आहे ब्राह्मण परिवार जे प्रति। टियों आहे विश्व जी सर्व आत्माउनि जे प्रति दया भाव कृपा दृष्टि रखणु। दया भाव कृपा दृष्टि रखणु, न। त बाबा जैसे कि चवनि था, हे धर्मात्मायूं, तव्हां सभिनि जो पहिरियों धर्म अर्थात धारणा आहे स्व जे प्रति, पोइ ब्राह्मण परिवार जे प्रति, पोइ विश्व जी सर्व आत्माउनि जे प्रति। त पंहिंजे पाण खां पुछो
असां सदा दया जी भावना कृपा दृष्टि सर्व जे प्रति रहंदी आहे। सर्व जे प्रति दया भावना कृपा दृष्टि रहंदी आहे, वह नंबरवार रहंदी आहे। सदा बाबा हमेशा चईंदा न सदा सदा कोई बि धारणा हुजे त सदा, कॾहिं कॾहिं न। त अॼु चेक कजो कि तव्हांजी सदा ॿियनि जे प्रति दया भावना कृपा दृष्टि रहंदी आहे। असांखे सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना करणी आहे। कंहिंजे लाइ बि उल्टो सुल्टो न सोचणो आहे न। केतिरे ॿुधण समय केॾो सिंपल लॻंदो आहे कि बसि असांखे कोई लड़ाई झगड़ो करण वारो बि हुजे, कंहिंजो बि बुरो सुभाउ ॾिसो। अॼु कोई बि अगरि ॾिसो तव्हां कंहिंखे बि ॾिसो, अगरि न सम्झो तव्हांजे संबंधियुनि मां ई कोई आत्मा कंहिंजी नज़र ठीकु न हूंदी आहे, बुरी नज़र हूंदी आहे, तव्हांखे लॻंदो आहे कि हुनजी नज़र ठीकु न आहे, हुनजो ॻाल्हाइणु ठीकु न आहे, उहो त हमेशह हुन सां जल्दी रहंदी आहे, हुनजो गुस्से वारी आहे या ॾाढा प्रश्न पुछंदी आहे, या कोई ॿार आहे पढ़ंदो न आहे, या कोई बि आहे। तव्हां पंहिंजे संबंधियुनि सां ई ॾिसो, जीअं जॾहिं तव्हां गैदरिंग में वेंदा आहियो या तव्हां पंहिंजे घर में ई ॾिसो, तव्हांजे सभु ॿारनि जी विशेष जॾहिं बि तव्हां पंहिंजे ॿार खे ॾिसंदा आहियो या हुनजी यादि ईंदी आहे, मतिलबु न संकल्प ईंदो आहे त तव्हांखे उन्हनि जे लाइ पॉज़िटिव वीचार ईंदो आहे या नेगेटिव क्वालिटी सां यादि कंदा आहियो, है न। जीअं तव्हांजे घर में माई आहे, चलो ठीकु आहे, माई सुठो कमु न करे वेंदी आहे त तव्हां छा सोचंदा आहियो कि अरे वैसे बि करे त वेंदी न आहे, हीअ त बिल्कुलु ख़राबु कमु कंदी आहे असांजी माई, त कि भले कंदी आहे लेकिन तव्हां मन में सोचंदा आहियो चल ठीकु आहे, सुठो करे वठंदी, कोई ॻाल्हि कोन्हे, भले रोज़ु ख़राबु करे वञे लेकिन असां रोज़ु सोचूं कोई ॻाल्हि कोन्हे, सुठो करे वेंदी। भले तव्हांजो ॿारु पढ़ंदो न आहे, अची करे कुझु बि उल्टो सुल्टो कमु कंदो आहे या गुस्सो कंदो आहे, चलो ठीकु आहे, त माण्हुनि खे रहंदो न कि अरे वरी गुस्सो कंदो हुअ, त तव्हां अञा त ईअं सोचंदा आहियो या ईअं सोचंदा आहियो कि न कंदो न कंदो न कंदो। भले मन में ईंदो लेकिन असांखे हुनखे छा करिणो आहे, बुद्धि छा चए न कंदो न कंदो, त असांजो उहो संस्कार ठही वेंदो, पोइ असां इहे गुस्सो कंदो इहे संकल्प बि बंदि थी वेंदो। त ईअं असां चेक करो, ईअं तव्हां सदा दया जी भावना कृपा जी दृष्टि सां सर्व जे प्रति रहंदा आहियो। मतिलबु असांजे मन में हाणे कंहिंजे प्रति बि ईअं न अचे कि हीअ अहिड़ी आहे या हीअ अहिड़ो आहे, हुनजे प्रति हमेशह दया जी भावना रहणी खपे कि कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु करे वठंदी, कोई ॻाल्हि कोन्हे, पढ़ी वठंदो, कोई ॻाल्हि कोन्हे, पास थी वेंदो। हा सम्झो कंहिंजे घर में हूंदो न कोई मेंबर ॾाढो वेस्ट कंदो आहे, त माण्हुनि जी जीअं वृत्ति थी वेंदी आहे कि हीअ वेस्ट कंदी, हीअ छॾंदी, अरे हिनखे एतिरो न ॾिस, वरी छॾे ॾींदी, खाईंदी त आहे न वैसे, तव्हां भले ई हुनखे थोरो ॾियो लेकिन हीअ भावना हुजे कि खाई वठंदी बसि, भले उहो छॾे, लेकिन असां हमेशह छा पॉज़िटिव थॉट रखूं, हिकु त थोरो ॾियो, ॿियो इहे ई सोचो न पूरो खाई वठंदी बसि, मतिलबु नेगेटिव थॉट ई न अचे, एतिरो पॉज़िटिव, एतिरो शुभ भावना शुभकामना, इहा महिनत करणी आहे। मतिलबु आहे ॾाढी ईज़ी ॻाल्हि, जॾहिं बाबा चईंदा आहिनि सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना रखो त असांखे लॻंदो आहे ॾाढो ईज़ी आहे, इहे त छा आहे, लेकिन जो असांजी वृत्ति ठहियलु आहे न, इहे त आहे अहिड़ी, ये वरी हीअं कंदो वरी हीअं कंदी, त हुन वृत्ति खे चेंज करण में महिनत लॻंदी आहे। ऐं कई बार असां त पंहिंजी वृत्ति चेंज करे वठंदा आहियूं, लेकिन जो वायुमंडल में हुननि जे प्रति जो वाइब्रेशन फैलियल आहिनि कि आहे अहिड़ी,
उनखे बि असांखे शुद्ध करण में देरी लॻंदी आहे। त हिन करे बाबा चवनि था की हाणे चेक करो सदा तव्हांजी दया जी भावना कृपा जी दृष्टि सर्व प्रति रहंदी आहे या नंबरवार आहे। दया भाव कृपा दृष्टि केते करणी हूंदी आहे, ये बि ॾिसो। बाबा चवनि था की हाणे पंहिंजे पाण खां पुछो कि दया जी भावना कृपा जी दृष्टि सर्व जे प्रति रहंदी आहे या नंबरवार रहंदी आहे। दया भाव कृपा दृष्टि केते करणी हूंदी आहे, केते करणी हूंदी आहे। दया ऐं कृपा जो कमज़ोर आत्मायूं आहिनि, अप्राप्त आत्मायूं आहिनि, के न के ॻाल्हि जी वशीभूत आत्मायूं आहिनि। दया ऐं कृपा केते करणी हूंदी आहे, जो कमज़ोर आत्मायूं आहिनि, अप्राप्त आत्मायूं आहिनि, के न के ॻाल्हि जी वशीभूत आहिनि। अहिड़ी आत्माउनि जे मथां दया भाव कृपा दृष्टि रखणी हूंदी आहे। अहिड़ी आत्मायूं दया व कृपा जी इच्छा रखंदियूं आहिनि। व उन्हनि जी इच्छा न बि हुजे त बि तव्हां दाता जा ॿार उन आत्माउनि खे शुभ इच्छा सां ॾियण वारा आहियो। जेकी कमज़ोर आत्मायूं आहिनि, अप्राप्त आत्मायूं आहिनि या के न के ॻाल्हि जी वशीभूत आहिनि, बुराई विकार क्रोध है न, कोई पंहिंजे क्रोध बि जे बि वशीभूत हूंदी आहिनि। त अहिड़ी आत्मायूं भले तव्हां सां कुझु न बि चाहिनि, तव्हांखे कुझु चवनि बि न, लेकिन असांखे उन्हनि जे प्रति शुभ इच्छा सां ॾियणो हूंदो आहे। है न, हाणे क्रोधी भले तव्हांखे चए न बि चए कि मूंखे मुंहिंजो क्रोध छुटी वञे, मूंखे दया करो, मूंखे आशीर्वाद ॾियो, लेकिन तव्हांजे मन में ख़ुदि ई शुभ इच्छा उत्पन्न थियणी खपे कि आत्मा बि क्रोध जे भूत सां मुक्त थी वञे, काम जे भूत सां मुक्त थी वञे। पंहिंजे अंदरि इहा शुभ इच्छा हुजणी खपे। सॼे ॾींहं में जंहिं बि आत्माउनि जे संपर्क में ईंदा आहियो, चाहे ज्ञानी चाहे अज्ञानी, सभिनि जे प्रति सदा इहे ई दृष्टि रहंदी आहे व ॿियनि जी ॿी दृष्टि रहंदी आहे। हाणे असांजो कमु छा आहे, बाबा चईंदा आहिनि सदा पंहिंजो पूज्य स्वरूप स्मृति में रखो। पूज्य स्वरूप स्मृति में रहंदो त असां कॾहिं बि कंहिंखे कुझु बुरो न ॾींदासीं, कंहिंजे लाइ कुझु बुरो न सोचंदासीं, सदा सर्व खे ॾींदा ई रहंदासीं। त बाबा असांखे चवनि था कि सदा पंहिंजो पूज्य स्वरूप स्मृति में रखो, ताकि चाहे ज्ञानी चाहे अज्ञानी सॼे ॾींहं में जे बि आत्माउनि जे संपर्क में ईंदा उन्हनि जे प्रति सदा इहे ई दृष्टि रहंदी कि हिननि जो बि कल्याण थिए, चाहे कोई कहिड़े बि संस्कार वारो हुजे, लेकिन या दया या कृपा जी भावना व दृष्टि पत्थर खे बि पानी करे सघंदी आहे। असांजी दया ऐं कृपा जी दृष्टि त बाबा असांखे चवनि था, चाहे कोई कहिड़ी बि आत्मा तव्हांजे संपर्क में अचे, कहिड़े बि स्वभाव संस्कार वारी, चाहे ज्ञानी चाहे अज्ञानी, लेकिन असांखे छा करिणो आहे, दया ऐं कृपा जी भावना रखणी आहे, दृष्टि रखणी आहे। अगरि असां ईअं कंदासीं न त पत्थर बि पाणी थी वेंदो, मतिलबु पत्थर जहिड़ी आत्मा, पत्थर दिल आत्मा बि पाणी थी वेंदी, मतिलबु पिघली वेंदी, मतिलबु पंहिंजे हुन संस्कार सां हेठि अची वेंदी। है न, हीअ ॾाढी वॾी धारणा आहे, ॾाढी ऊची।
छोजी जॾहिं असां कर्म क्षेत्र में भई असां जॾहिं ॿुधंदा आहियूं न, या बाबा जी जॾहिं अव्यक्त महावाक्य अव्यक्त मुरली ॿुधंदा आहियूं, या जॾहिं बाबा जी असां कोई बि महावाक्य मुरली ॿुधंदा आहियूं त असांखे लॻंदो आहे की हा ईअं कंदासीं असां, तॾहिं त असां फटाफट हथ उठाईंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि केरु कंदो त सभु हथ उठाईंदा आहिनि, क्यों छोजी ॻाल्हि त ॾाढी सुठी आहे, है न। लेकिन कर्म क्षेत्र में जॾहिं असां ईंदा आहियूं, भले कोई असांखे नथो चए, कोई सम्झो कोई पुटु पंहिंजी माउ खे गारियूं थो ॾिए, कोई माउ पंहिंजे ॿार खे मारे थी, कंहिंसां ग़लति कमु करे छॾियो, त हुन बाबा छा था चवनि, ज्ञानी अज्ञानी चाहे कहिड़े बि स्वभाव संस्कार वारी आत्मा आहे, त अहिड़ी आत्माउनि जे प्रति कोई माउ पंहिंजे ॿार खे फालतू मारे थी, उनखे ॾिसी बि तव्हांखे हुन माउ जे मथां दया ईंदी, ॿार जे मथां त ईंदी, हुन आत्मा जे प्रति बि असांजी कृपा दृष्टि दया दृष्टि रहंदी कि उहो बि हिन संस्कार सां मुक्त थी वञे। या हुन समय तव्हांखे लॻंदो अरे कहिड़ी माउ आहे, केॾी वीचारे ॿार खे फालतू मारे थी ऐं हुनजो कसूर बि न आहे, इन ॻाल्हियुनि में रहंदा या उनजे प्रति दया क्षमा भाव कृपा दृष्टि रखंदा, है न। सम्झो अॼुकल्ह माण्हू नंढे ॿारनि सां बि ग़लति कमु करनि था न, त अहिड़ी न्यूज़ तव्हांखे पतो लॻी, आए दिन थींदो रहंदो आहे न। हाणे त सभु ख़तमु थी वेंदो छोजी हाणे त कलयुग जो अंत आहे, पर अहिड़े माण्हुनि जे मथां बि तव्हांजे मन में उन्हनि जे प्रति बि अहिड़ी भावना ईंदी कि इहे बि अहिड़े संस्कारनि सां मुक्त थी वञनि, हिननि जो बि हिन आत्मा सां कंहिं आत्मा सां अगरि कोई बुरो हिसाब किताब हुजे त उहो ख़तमु थी वञे। कई बार हिसाब किताब जे कारण थींदो आहे, कई बार माण्हू फसी वेंदो आहे, है न। हाणे माण्हू ॾिसो जीअं हाणे आतंकवादी हूंदा आहिनि, उहे ईअं बॉम्ब ब्लास्ट करे छॾनि, है न। माण्हू ड्रिजदा त सही हाणे, लेकिन अहिड़े माण्हुनि जे मथां बि असां दया ऐं कृपा दृष्टि रखूं। भई उन्हनि ते केस करण वारो, जेल में विझण वारो, उन्हनि खे जो बि उहो त गवर्नमेंट कंदी, लेकिन असांजो छा कमु आहे? असांखे पतो लॻो कि फलाणे ईअं बॉम्ब ब्लास्ट कयईं, त असां हुन आत्मा जे प्रति छा सोचंदासीं एज अ देव ऐं देवी, है न। जिन हिसाब सां बाबा असांखे देव देवी ऐं देवता, हाणे पतो लॻियो इहा त देवी देवता आतंकवादियुनि जी आत्मा वीचारा उन्हनि जे लाइ छा सोचंदी, उहा सोचो। दुनिया वारा छा सोचनि था, छा चवनि था, उन सां असांजो कोई मतिलबु न आहे, लेकिन बाबा असांखे छा चईंदा आहिनि कि अहिड़े केस में असांखे छा सोचणो खपे, छा करिणो खपे। भले असां ॿाहिरां कुझु बि उहो भई हिन में त ॻाल्हाए न ॻाल्हाए बराबरि आहे, लेकिन अज्ञानी माण्हुनि जे साम्हूं अगरि कुझु हीअं माण्हू चलो, लेकिन असांजे दिमाग़ में सम्झ हुजणी खपे कि असांजे आत्मा जो ज्ञान आहे न, त आत्मा हुन समय उन्हनि जे प्रति माण्हू त चईंदा अरे हिन आतंकवादी त ईअं करे छॾियईं, ईअं तव्हांजे लाइ माण्हू चईंदा, तव्हांखे चईंदा हीअं हूअं, उन समय ज़रूरी थोरी असां बि उन्हनि खे रिप्लाई करूं। असां मन में सोचूं हा अहिड़ी आत्मायूं बि हिन कम सां मुक्त थी वञनि, माण्हुनि खे मारणु, माण्हुनि खे नुक़सानु ॾियणु करणु सां मुक्त थी वञनि। मन में त असां इहे सोचे सघंदा आहियूं न, माण्हू भले असांखे ॻाल्हाइनि चवनि कि ॾिस हीअं थी वियो हीअं थी वियो, असां उन्हनि खे चई सघंदा आहियूं सभु ठीकु थी वेंदो, सभु सुधरी वेंदा, है न। पाण पंहिंजी सावधानी सां हलूं भॻवान जी यादि में, बसि ॿियो छा, है न। त असां ईअं चई करे शांति थी वञूं, हाणे त भॻवान खे यादि करे हर जॻह वञो, कंहिंजो भरोसो न आहे, बसि इहो ॿियो ॻाल्हि वञो ई न ज़्यादा डीपनेस में,
हीअं कई फालतू में असांखे कंहिंखे बि दोष न ॾियणो आहे, है न। त इन हिसाब सां हाणे असांखे हलणो आहे। त बाबा चवनि था दया ऐं कृपा दृष्टि सां पत्थर जहिड़ी आत्मा बि पाणी जहिड़ी थी वेंदी। ऑपोजिशन करण वारा बि पोजिशन में टिकी सघंदा आहिनि। चाहे ज्ञान जे ऑपोजिशन में बि हुजे कोई, बाबा जे ज्ञान खे, बाबा खे कोई उल्टो सुल्टो बि चए, लेकिन त बि असां हुन ते दया दृष्टि ऐं कृपा दृष्टि रखूं। छो कि अॼु उहो जीअं भॻवान जे लाइ ईअं चए थो, कल्ह हुनखे जॾहिं पतो लॻंदो त उहो वीचारे जी हालत छा हूंदी हुन समय, है न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, भले ही हाणे बाबा जा ॿार, ब्राह्मण ॿार बि बाबा खे पहचाने न सघंदा आहिनि सुठी रीति। त अंत में जॾहिं बाबा जो धर्मराज रूप ॾिसंदा त हुन समय हुननि जी छा हालत थींदी, है न। त इहे बि असां ॾिसूं सम्झूं, त हुन हिसाब सां बि असां हुननि आत्माउनि ते दया करूं। भई अॼु जो असांखे एॾो अपोज़िशन में अपोज़िट आहिनि, बाबा जे ज्ञान खे, बाबा खे उल्टो सुल्टो चवनि था, त हुननि जे प्रति हुननि जे लाइ गुस्सो न करो, हुननि खे उल्टो सुल्टो न चओ, उन्हनि जे लाइ बुरो बि न चओ, कुझु बि न चओ। तव्हां बसि मन में ई सोचो ये आत्मा भी बाबा खे पहचाने वठे, अगर नथी पहचाने त कम से कम बाबा ऐं बाबा जे ज्ञान जे बारे में कुछ भी उल्टो सुल्टो न चए, ये हिन पाप सां भी मुक्त थी वञे। कहिड़ी ऊंची धारणा है न। त बाबा असांखे चवनि था त ऑपोजिशन करण वारी भी पोजिशन में टिकी सघंदा आहिनि। स्वभाव जे टक्कर खाइण वारा ठाकुर ठही सघंदा आहिनि, है न। जंहिंजे स्वभाव संस्कार जंहिंजा टक्कर खाइनि था, असांजी अगरि उन्हनि जे प्रति दया भाव शुभ भावना हूंदी त उहो बि ठीकु थी वेंदो। क्रोध अग्नि योग ज्वाला ठही वेंदी। बाबा चई न, कोई तव्हां सां मांगे न मांगे, कोई तव्हांखे चए न चए कि मूंखे ॾाढो क्रोध ईंदो आहे, तव्हां मूं ते दया करो, कोई तव्हांखे चए न चए, तव्हां हुनजे लाइ शुभ संकल्प करो त उहो बि भॻवान जी यादि में टिकी वेंदो। अनेक जन्मनि जा कड़ा हिसाब किताब सेकेंड में समाप्त थी नयो संबंध जुटी वेंदो। असांजी दया कृपा दृष्टि जे कारण असांजा अगरि कंहिंसां अनेक जन्मनि जा कड़ा हिसाब किताब भी हूंदा त बि उहे सेकेंड में समाप्त थी वेंदा ऐं नयो संबंध जुटी वेंदो। केतिरो बि विरोधी हुजे, उहो हिन विधि सां गले मिलण वारो थी वेंदो, है न। केतिरो बि विरोधी हुजे, उहो बि अगरि असां उन्हनि ते दया कृपा दृष्टि रखंदासीं, भावना रखंदासीं, त उहो बि मिलनसार वारो थी वेंदो। लेकिन हिन सभिनि जो आधार छा आहे? दया भाव। दया भाव जी आवश्यकता अहिड़ी परिस्थिति ऐं अहिड़े समय में हुजे, अहिड़े समय में आहे। मतिलबु इन टोटल असांखे सदा पंहिंजो पूज्य स्वरूप यादि रखणो आहे। अने ॾिसो, अगरि तव्हां पंहिंजो पूज्य स्वरूप यादि रखंदव कि तव्हां देवी आहियो, है न, ऐं कोई माउ पंहिंजे ॿार खे फालतू में डांटे मारे थी, उन ॿार जो कसूर बि न आहे, लेकिन तव्हां देवी आहियो, त तव्हां छा कंदव? दुनिया में त ॾेखारींदा आहिनि कि हुन देवी हीअं ॾिठईं त हुनखे श्राप ॾेई छॾियईं कि तूं हिन सां ग़लति कई त हाणे तोसां ईअं थींदी। असां उहो देवी थोरी आहियूं, है न। असां त समझदार देवी आहियूं न, कि उहो आत्मा, है न। अगरि सम्झो कंहिं माईअ खे, कंहिं लेडी खे हुनजी ससु बि डांटे थी,
हुनजो पति बि हुनखे उल्टो सुल्टो चए थो, है न। लेडीज़ जी हालति अॼुकल्ह कीअं थी वेंदी आहे न, घर में पीअर घर में त उन्हनि खे केॾो लाड प्यार मिलंदो आहे। अॼुकल्ह जी छोरियुनि खे पढ़ाई लिखाई नौकिरी धंधो हथ में रोटी ऐं कहिड़ी सुविधायूं आहिनि। त अॼुकल्ह जी छोरियुनि खे माण्हू चवंदा आहिनि न पापा जी परी आहे, मतिलबु केॾो लाड प्यार सां पालंदा आहिनि न। पहिरियों बि पालंदा हुया, लेकिन ससुराल में वञण खां पोइ हुनजी छा हालति थी वेंदी आहे, है न। छोजी हुनखे कॾहिं नुंहं जो कॾहिं छोजी हुते सिखणो बि हूंदो आहे, हिकु नयो जीवन शुरू थी वेंदो आहे न। ऐं हिकु त नयो जीवन शुरू थी वेंदो आहे, केॾो बदिलणो पवंदो आहे ख़ुदि खे। काथे हिकदमि टेंशन फ्री, कंहिंजी बि बोझ न। काथे ससुराल में अचण खां पोइ ससु सहुरो पति ॿिया बि अगरि मेंबर हुजनि, पोइ ॿार थी वञनि हुनजो बोझ। ऐं कुंवारी छोरी त फ्री आहे, हुनखे त माउ बाप जो बि बोझ न हूंदो आहे, छोजी उहो त भाउ जे मथां हूंदो आहे, है न। त लेकिन उन्हनि जो जीवन पोइ केॾो उन्हनि खे करिणो, त उहो बोझ जे चकर में कंहिंखे डांटे मारे, त कॾहिं कॾहिं ॿार खे डांटदी मारदी आहे, है न। ऐं तव्हां देवी ॾिसो था कि उहा लेडी उहा माई पंहिंजो गुस्सो सॼो ॿार मां कढे थी फालतू फालतू। त असां ज्ञान हूंदो न असांखे, त असां हुन ते दया करे सघंदासीं, हुन शादीशुदा लेडी जे मथां जेकी ॿार खे फालतू फालतू मारे थी, पंहिंजो गुस्सो कढे थी। न त असां बि हुन ते दया न करूं, है न। माण्हू त चवनि अरे कहिड़ी माउ आहे फालतू में पंहिंजे ॿार खे मारे थी, अकुल ई कोन अथसि, है न। छोजी हुन एॾो बहुत सयो ई कोन अथई, अञा सिखे थी, जेसिताईं सिखे तेसिताईं हुनजा ॿार ई वॾा थी वेंदा आहिनि, ऐं ॿार काथे काथे बदिलो वठण लाइ माउ पीउ खे पोइ मारण लॻी वेंदा आहिनि, है न। त असांखे ज्ञान जे करे त चईंदा आहिनि बाबा वीचार सागर मंथन करो। कंहिंखे बि असां ईअं दोषी न ठहिराए सघंदा आहियूं भई हीअ ग़लति आहे। त सम्झो तव्हां अगरि पंहिंजो देवी स्वरूप सदा साम्हूं रखंदो ऐं तव्हांजे साम्हूं कोई माण्हू कंहिंखे मारे थो मां, त तव्हां हुन माई जे मथां बि हुनजी माउ जे मथां बि दया दृष्टि रखंदव न, कि हीअ बि आत्मा हिन स्वभाव संस्कार सां मुक्त थी वञे, बोझ सां मुक्त थी वञे, इहे बि पंहिंजे ॿारनि खे सुठी रीति पाले, है न। त इहे बाबा असांखे चवनि था कि हिन रीति असांखे छा करिणो आहे, सदा पंहिंजो पूज्य स्वरूप यादि रखो। पहिरियों न जॾहिं यज्ञ शुरू थियो हुयो न, त हुन समय न दादी ॿुधाईंदा न कि असां पंहिंजो विष्णु चतुर्भुज जो चित्र साम्हूं रखंदा आहियूं। विष्णु चतुर्भुज में नारायण बि अची वियो त लक्ष्मी बि अची वई, त सदा न पंहिंजो विष्णु चतुर्भुज स्वरूप इमर्ज रखो। त हिन सां तव्हां सर्व ते दया भाव क्षमा भाव कृपा भाव करे सघंदा। दया भाव जी आवश्यकता पवंदी आहे, समय ते न कयो त मास्टर दया जो सागर न कहलाईंदा। जंहिंमें दया भाव हूंदो उहो सदा निराकारी निर्विकारी निरअहंकारी हूंदो। जंहिंमें इहा ब्रह्मा बाबा जा लास्ट शब्द आहे न, निराकारी निर्विकारी पोइ निरअहंकारी बि, अहंकार खे बि अंडरलाइन करो। त जंहिंमें दया भाव हूंदो उहो केरु हूंदो, निराकारी मतिलबु निराकारी स्थिति में स्थित हूंदो, निर्विकारी हूंदो ऐं निरअहंकारी हूंदो। त अगरि असां इन जो पुरुषार्थ करूं कि सदा निराकारी स्थिति में स्थित रहो, सदा निर्विकारी निरअहंकारी स्थिति में स्थित रहो, त दया भाव बि ऑटोमेटिकली अची वेंदो। मनसा में निराकारी मतिलबु जॾहिं असां संकल्प कंदा आहियूं हुन समय निराकारी स्थिति, मां आत्मा निराकार ऐं बाबा निराकार, ऐं मां इहे शुद्ध संकल्प करां थी त पूरे विश्व में इहे संकल्प फैलंदो। वाचा में निर्विकारी, जॾहिं असां वाचा ज्ञान कंहिंखे ॿुधायूं
त कोई भी विकार बुराई न हुजे। निर्विकारी, कर्मणा में निरहंकारी। जॾहिं असां कर्म क्षेत्र ते कर्म कंदा आहियूं न, कर्म कंदा आहियूं तॾहिं त अहंकार ईंदो न, मां एॾो सुठो कयो। हालांकि वाचा में भी ईंदो आहे, लेकिन बाबा चई न निर्विकारी में निरहंकारीपन भी अची वियो, लेकिन पोइ भी निरहंकारीपन बाबा अंडरलाइन कयो अथई, है न। निर्विकारी में निरहंकारी भी अची वियो, लेकिन बाबा निरहंकारी अलॻि सां अंडरलाइन कयो अथई कि कर्मणा में, बाक़ी कर्मनि में जो निरहंकारी अहंकार ईंदो उहो भी ख़तमु थिए। त निराकारी, निर्विकारी, निरहंकारी, इनखे चइबो आहे दयालु कृपालु आत्मा। त मनसा निराकारी, वाचा निर्विकारी, कर्मणा में निरहंकारी। त हे दया सां भरपूर भंडार आत्मायूं, ॾिसो बाबा छा था चवनि, हे दया सां भरपूर भंडार आत्मायूं, समय ते कीअं आत्मा जे प्रति दया भाव जी अंजलि भी न ॾेई सघंदा आहियो। चेक कजो हाणे कि समय ते असां के आत्मा खे दया जी अंजलि न ॾेई सघंदा आहियूं। ग़लति कम जे लाइ न ॾियणो आहे, मतलब कोई माण्हू हूंदो आहे न कि कंहिं ॿार खे न, कंहिं ॿार ग़लति कमु कई, हुनजी मम्मी हुनखे डांटती मारदी आहे, त माण्हू चए न डांटेसि छो थी, मारेसि छो थी, त चईंदी अच्छा करे वेई। लेकिन असांखे हुनखे बढ़ावो थोड़ी ॾियणो आहे, असांखे त इहा दया करणी आहे कि इहा भी हिन संस्कार सां मुक्त थी वञे, डांटण मारण सां, ऐं इहा ॿार भी पंहिंजी हिन बुराई सां मुक्त थी वञे। अज्ञान काल में त ईअं ई चईं न, हा भले डांटेसि मारेसि, ग़लति कमु कंदो त भले मार खाईंदो, लेकिन असांखे छा करिणो आहे, हुनखे भी डांटण मारण सां छुड़ाइणो आहे ऐं हुनखे भी बुराई सां छुड़ाइणो आहे। त इहा ॾाढी बुद्धि, ॾिसो शब्द त आहिनि, माण्हू त फटाफट चईंदो आहे अरे वीचारी खे दया भी नथी अचेसि, है न। लेकिन दया भी के रीति सां करणी आहे, के समय के रीति सां करणी आहे, उहा भी सम्झ हुजणी खपे, है न। भरपूर भंडार सां अंजलि ॾियो त सॼे ब्राह्मण परिवार जी समस्या ई समाप्त थी वञे। संकल्प करो, विश्व में जे भी आत्मा खे दया खपे उनखे दया मिले थी। बाबा चवनि था भरपूर भंडार सां अंजलि ॾियो। अॼु बाबा चई न साकार मुरली में कि कोई माण्हू त थोड़ो बहुत ज्ञान वठी हलेनि, कोई सिर्फ़ु बाबा जी यादि ई, बाबा खे कीअं यादि कबो आहे इहे ई ॿुधंदा आहिनि, कोई थोड़ो नंढो लोटो भरंदो आहे, कोई वॾो लोटो भरंदो आहे, कोई पूरो सनानु कंदो आहे, कोई समायल ई हूंदो आहे, है न। त बाबा चवनि था भक्तनि खे छा खपे, अंजलि खपे न, है न। ॾिसो शिव बाबा हिन सृष्टि ते आया आहिनि, केॾा साल थी विया, हाणे कमु पूरो थी वियो, वञण भी वारा आहिनि, है न। अञा ताईं माण्हू सोचनि था कि भॻवानु ईंदो, त अहिड़े माण्हुनि खे खपे ई 1 सेकेंड जो दर्शन, मिंट जो भी न खपे, 1 सेकेंड जो ई खपे, है न। ॾिसो मंदिर में भी माण्हू खे अगरि 5 मिंट ईअं दर्शन करण लाइ मिली वञे न, त भी हेॾे होॾे ॾिसंदा, फ़ोन ॾिसंदा, है न। कोई हूंदा आहिनि न भई कंहिंखे अगरि समय भी मिलियो ज़्यादा देरि दर्शन करणु, त सोचो छा कयो, हा बसि दर्शन करे वरितो, पोइ हेॾे होॾे ॻाल्हाईंदो, हीअं कंदो हूअं कंदो, छो जो हुननि खे पतो ई न आहे कि न मूर्ति मां जो किरणियूं अचनि थियूं उहे हुनजी आत्मा में पवनि थियूं।
भावना जो भीड़ो त ॾींदा आहिनि न बाबा, न मूर्ति में बि जंहिं समय माण्हू भावना रखंदो आहे त शक्ति त मिलंदी आहे, लेकिन उन्हनि खे खपे ई न, उन्हनि खे त बसि हिकु सेकेंड जो दर्शन खपे, उन में ई ख़ुशि थी वेंदा आहिनि, है न। अगरि उन्हनि खे 5 मिंट बि मिलनि न त बि बसि उहा हा भई हिकु सेकेंड ई दर्शन कंदा, पोइ पंहिंजो प्रसाद वठंदा, हीअं वठंदा, हेॾे होॾे मंदरु ॾिसणु लॻी वेंदा, जबकि मंदरु ख़ाली आहे। कोई माण्हू हूंदा आहिनि जो हा वेही करे हुन मूर्ति खे निहारंदा रहंदा आहिनि, ॻाल्हियूं कंदा रहंदा आहिनि, जीअं त उन्हनि खे कुझु मिले थो उन सां, है न। त बाबा जे वञण जो टाइम बि अची वियो, लेकिन अञा ताईं माण्हू सोचनि था कि भॻवानु ईंदो, त जॾहिं बाबा जे वञण जो समय हूंदो न, जॾहिं हिकु सेकेंड पियो हूंदो, छो जो बाबा त सिर्फ़ु 5 मिंटनि जे लाइ ईंदा आहिनि न धरती ते, संगम युग 5 मिंटनि जो ॾेखारींदा आहिनि न, है न। त जॾहिं सेकेंड पियो हूंदो न, तॾहिं बाबा जे बारे में उन्हनि खे पतो सम्झ में ईंदो कि हा इहे त भॻवानु आयो, तॾहिं माण्हू हुन सेकेंड, तॾहिं त बाबा चईंदा न हिन सृष्टि चक्कर में जो ॾेखारींदा आहिनि सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग। सतयुग 15 मिंट जो कल्प जी घड़ी जे हिसाब सां, सतयुग 15 मिंट जो आहे, त्रेता 15 मिंट जो आहे, द्वापर 15 मिंट जो आहे, कलयुग बि 15 मिंट जो आहे, लेकिन कलयुग जे अंत में जेका 5 मिंट आहिनि उन में बाबा ईंदा आहिनि, उहो ॾेखारींदा आहिनि न लास्ट में घड़ी में 5 मिंटनि में। त उन में बि माण्हुनि खे सिर्फ़ु हिकु भक्त आत्माउनि खे सिर्फ़ु सेकेंड जी दर्शन खपे, अंजलि खपे। त बाबा चवनि था कि भरपूर भंडार सां अंजलि ॾियो त ब्राह्मण परिवार जी समस्याऊं समाप्त थी वेंदियूं, है न। त ब्राह्मण परिवार खे त ज़्यादा खपे, भक्तनि खे त थोरी खपे न। त ब्राह्मण परिवार में सहयोग ॾियो, ब्राह्मण परिवार में बि दया जी ज़रूरत आहे न। बाबा काथां काथां ॿारनि खे ढूंढे करे यज्ञ में लाईंदा आहिनि, ऐं जंहिंजी परख शक्ति ठीकु न हुजे, कंहिंखे पालना ॾियणु न अचे, कंहिंखे कोर्स न कराइणो अचे, त उहा आत्मा हली वेंदी आहे न, हुन आत्मा खे उहा प्राप्ति न थी पाईंदी आहे, न। त इन करे बाबा चवनि था कि हिकु ॿ जे मथां बि दया करो, जंहिंजो जो पार्ट आहे हुनखे ओतिरो पुरुषार्थ कंदो ई, ओतिरो अॻियां वधंदो ई, तव्हां कोई हुन सां जेलसी न करे। संस्कार त तव्हां सभिनि जा अनादि दातापन जा आहिनि, अनादि आदि अविनाशी। बाबा चवनि था संस्कार त तव्हांजा अनादि मतिलबु परमधाम जा, आदि सतयुग जा, ऐं अविनाशी दातापन जा आहिनि। द्वापर युग में बि असांजो दातापन जो ई रूप आहे। देवता अर्थात ॾियणु, देवता सतयुग में बि, वैसे त सतयुग में कंहिंखे कुझु खपंदो न, लेकिन त बि उहो बि दातापन जो रूप आहे। भक्ति मार्ग में बि दातापन जो रूप आहे। संगम ते बि बाबा असांखे चईंदा ई आहिनि न, मनसा वाचा कर्मणा सभिनि खे ॾींदा वञो। अधु कलाक देवता ठहिण वारा आहियो, द्वापर खां बि तव्हांजे जड़ चित्र ॾियण वारा देवता ई कहलाईंदा न। त सॼे कल्प जे संस्कार असांजा छा आहिनि? दातापन जा। अहिड़ा दातापन जा संस्कार वारी हे संपन्न आत्मायूं, समय ते छो न दाता ठहींदा आहियो, है न। समय ते बि दाता ठहो, समय ते बि असांखे फालतू संकल्पन में पंहिंजो समय न गवाइणो आहे। छा थियो हूंदो, छो थियो हूंदो, छो था चिल्लाइनि, सम्झो अगरि तव्हांखे किथे चिल्लाइण जी आवाज़ अचे बि थी त तव्हां हुन समय शो छा जी हुन में न रहो,
तव्हां ईअं बि न सोचो की असां वञूं, तव्हां जाते वेठा आहियो उते ई बाबा खे यादि करे संकल्प करो, सभु शांति थी वञे, है न, सभु शांति थी वञे। त इहो थी वियो समय ते दातापन, चाहे संकल्प द्वारा या वाचा जो समय आहे त वाचा द्वारा बि दान ॾियो, कर्मणा द्वारा गुणनि जो दान ॾियो। त अहिड़े दातापन जे संस्कार वारा हे संपन्न आत्मायूं समय ते छो न दाता ठहींदा आहियो। वठण जी भावना दाता जे ॿारनि करे न सघंदा आहिनि। असांखे वठण जो संकल्प न करिणो आहे की असां हिननि खां वठूं, असांखे हमेशह संकल्प छा करिणो आहे, ॾियण जो, है न, वठण जो संकल्प न करो। अॼु बि बाबा असांखे चई न मुरली में सुबुह जो कि असांजो मांगण जो संस्कार न हुजो, चाहे बाबा खां बि असांखे शक्ति न मांगणी आहे, न ही कंहिंखां असांखां कोई धन या कोई चीज़ूं मांगणियूं आहिनि। छो शुद्ध सदा यादि रखो कि मां केरु आहियां, दाता आहियां। त अहिड़े दातापन जे संस्कार वारा आहियो हे संपन्न आत्मायूं, समय ते छो न दाता ठहींदा आहियो, समय ते छो न दाता ठहींदा आहियो। वठण जी भावना दाता जे ॿार करे न सघंदा आहिनि। उहो ॾियनि त मां ॾियां, ये देवता न लेवता थी वियो, न, उहो ॾियनि त मां ॾियां, ये देवतापन जी निशानी न आहे, लेवतापन जी निशानी आहे। त तव्हां कहिड़ी आत्मा आहियो, देवता या लेवता, केरु आहे? हे इच्छा मात्र अविद्या आत्मायूं, अल्पकाल जी इच्छा ख़ातिर देवता जे बजाय लेवता न ठहो। अल्पकाल जी इच्छा जे कारण, ख़ातिरी जे कारण बाबा चवनि था न कि उहा असांखे इज़त मान ॾियनि त असां ॾियूं। अल्पकाल जी इच्छा ख़ातिरी देवता जे बजाय लेवता न ठहो, ॾियण वारा दाता ठहो। ॾींदे हुए गिनती न करो, सॉरी, बाबा चवनि था कि ॾियण वारा दाता ठहो, ॾींदे हुए गिनती न करो, मां एतिरो कयो, हिन न कयो। ये गिनती करण दातापन जा संस्कार न आहे, है न, मां एतिरो ॾिनो, हिन त एतिरो ई ॾिनई, हिननि त हीअं कयो, मूंखे त ॾिनई न। ॾियण वारा ॾींदे हुए गिनती न करो, मां कयो, इन्हनि न कयो, ये गिनती करण दातापन जा संस्कार आहिनि। फ्राक्तल बाप जा ॿार इहे ॻाल्हियूं गिनती न कंदा आहिनि, न, जेका फ्राक्तल ॿार हूंदा आहिनि न, फ्राक्तल बाप जा ॿार हूंदा आहिनि, वो गिनती न कंदा आहिनि। ॾियनि त ठीकु आहे, न ॾियनि त चलो। पुछनि त ठीकु आहे, न पुछनि त हलो, है न। बाबा त असांखे चईंदा आहिनि न, भले कि वो तव्हांजो ज्ञान बि न ॿुधनि, भले वो तव्हांखां कुझु एक्सपेक्ट बि न कनि, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि बाबा त चईंदा आहिनि कि जेको ॿुधे उन्हनि खे ॾियो। हाणे कोई ज्ञान नथो ॿुधे, है न, अगरि कोई ज्ञान नथो ॿुधे त असां उन्हनि खे शुभभावना शुभकामना बि न ॾियूं, है न। कोई ज्ञान न बि ॿुधे लेकिन असांखे उन्हनि खे शुभभावना शुभकामना त ॾियणी आहे न, हुननि जे लाइ शुभ त सोचणो आहे न असांखे, है न। ईअं त न
कि इन्हनि जो इहे ज्ञान नथा ॿुधनि, हीअं नथा करनि, ॾिस इहे हीअं थी वेंदा न, पोइ ॿुधणु लॻी वेंदा। मतिलबु कुझु नेगेटिव सोच नथा ॿुधनि त नथा ॿुधनि। उन्हनि खे पंहिंजे समय में अची करे पंहिंजो पाठ वॼाइणो आहे। हाणे उहो कॾहिं बि अचनि, उन्हनि जी मर्ज़ी। असांजो कमु आहे असां उन्हनि खे संदेश ॾिनो, असांजो कमु आहे उन्हनि खे आत्मा परमात्मा जो परिचय ॾियूं। अगरि उहो बाबा खे ई नथा मञनि, बाबा जी खे ॿुधनि ई नथा, त असां उनजे अॻियां वधो ई न। ॿियो उनखे शुभकामना ॾियूं कि तव्हां बि जल्दी सां बाबा खे पहचाने करे बाबा खां वरसो वठी वठो। बसि ॻाल्हि ई ख़तमु। त बाबा जी असांखे चवनि था कि बाप समान फ्राकदिल बाप जा ॿार इहे ॻाल्हियूं गिनती न कंदा आहिनि। मां एतिरो कयो, हिन न कई, इहे गिनती करणु दातापन जा संस्कार आहिनि। भंडारा भरपूर आहिनि, गिनती छो कंदा आहियो? सत्युग में बि कोई हिसाब किताब गिनती न रखंदा आहिनि। रॉयल फैमिली, राजवंशी, मास्टर दाता हूंदा आहिनि। सत्युग में बि लेन देन जो हिसाब हलंदो न, कि भई हिननि असांखे शक्कर ॾिनी त असां हिननि खे, सम्झो कंहिंजी कपिड़नि जी दुकानु हूंदी, कंहिंजी शक्कर जी दुकानु हूंदी, त इहे हिनखे शक्कर ॾियनि ऐं असां हिननि खे कपिड़ा ॾियूं, है न? त बाबा चवनि था कि ईअं असांखे सत्युग में बि रॉयल फैमिली, राजवंशी, मास्टर दाता हूंदा। हुते ये सौदेबाजी न हूंदी। एतिरो ॾिनो, एतिरो कयो, जो जे ॾिनई ओतिरो भरपूर ठही वेंदा, है न? जो जेतिरो वतई, जेतिरो वतई ओतिरो भरपूर थी वेंदा। राजवंश अर्थात दाता जो घर, राजवंश अर्थात दाता जो घर। हिते बि कोई माण्हू ईंदा आहिनि न, जो सोचंदा आहिनि कि असांजे घर मां कोई ख़ाली न वञे, न? पर कॾहिं कॾहिं अहिड़ी आत्मायूं बि अची वेंदियूं आहिनि, त माण्हुनि खे त लॻंदो आहे असांजे घर मां कोई ख़ाली न वञे। त जेका वॾा हुया न, मतिलबु अॼु ॾिसो, जीअं जंहिंजो ख़ानदान पहिरियों वॾो हुयो, मतिलबु पैसे वारो हुयो, अॼु मैक्सिमम माण्हुनि जा घर टुटी पिया आहिनि, है न? मैक्सिमम सभिनि सभु अलॻि अलॻि रहण लॻी विया आहिनि। ऐं उहे दातापन जा संस्कार हाणे जी आत्माउनि में ॾाढा घटि आहिनि, है न? अधु त माण्हू ड्रिजदा आहिनि, अधु माण्हू ड्रिजदा आहिनि, अधु माण्हू बोझ खणणु न चाहींदा आहिनि, है न? अधु थींदो आहे कि पति पत्नी जी नथी ठहे, है न? जीवन जो अर्थ केॾो गहरो आहे अगरि कोई सोचे त, है न? कोई सोचे त पंहिंजो जीवन जो अर्थ केतिरो गहरो आहे, न? छो जी बाबा चईंदा आहिनि, हिन जन्मनि जी कर्मनि अनुसार द्वापर कलयुग में त पिछले जन्मनि जे हिसाब किताब ताईं हलंदो हुयो न। त पति पत्नी जी कहिड़ी सोच आहे, कहिड़ा बोल आहिनि, कहिड़ा कर्म आहिनि, केतिरो उन्हनि जा दातापन जा संस्कार आहिनि, केतिरो उहो फ्राकदिल आहिनि, उन अनुसार ई उन्हनि जो नाम थींदो आहे, है न? त इन करे बाबा असांखे चवनि था कि सत्युग में, है न, सत्युग में राजवंश अर्थात दाता जो घर, त इहे संस्कार भरण। त हाणे खां ई असां जेतिरो फ्राकदिली सां दातापन ठाहींदासीं न, मतिलबु बाबा त चईंदा आहिनि पूरी विश्व जी आत्माउनि खे असांखे लाइट माइंड ॾियणी आहे। इहे न असांजे सेंटर वारनि खे, असांजे शहर वारनि खे, असांजे जोन खे न, असांखे त बाबा खे यादि करिणो आहे, पूरी विश्व खे लाइट माइट ॾियणी आहे। पोइ जो आत्मा जेतिरो जंहिंजो बुद्धि योग बाबा सां हूंदो, मन बुद्धि, उन्हनि आत्माउनि खे मिली वेंदो।
पोइ नंबरवार उन अनुसार उन आत्माउनि खे मिली वेंदो, उन योनियुनि खे मिलंदो, उन प्रकृति खे मिलंदो, उन ग्रहनि खे मिलंदो। असां ईअं न सोचूं कि पहिरियों असांजे जोन वारनि खे, पहिरियों असांजे शहर वारनि खे, पहिरियों मूंखे, पहिरियों मुंहिंजे लौकिक परिवार खानदान खे न। शिव बाबा जी सूर्य हूंदो आहे, उहो त ईंदो आहे जिते जंहिंखे जो खपे। सूर्य जी किरणियूं कोई माण्हू कलेक्ट कंदो आहे। हाणे सूर्य इहे थोरी सोचंदो इहे कलेक्ट था करनि त मां हिनखे ॾाढो ॾियां। उन्हनि जी किरणियूं त इहे फैली वेंदियूं आहिनि। ईअं असांखे बि न सदा फैलियल रहणो खपे। असांजी आत्मा मां किरणियूं पूरे विश्व में फैलनि। असांखे इहो संकल्प न करिणो आहे कि मां बाबा खे आरती करां ऐं मुंहिंजे पूरे जोन खे इहे किरणियूं वञनि थियूं। असांखे पूरे विश्व खे ॾियणो आहे, सभु धर्म वारनि खे बि, मत पंथ वारनि खे बि, पेड़ पौधनि खे, जानवरनि खे। कोई जानवर तव्हांखे न बि पसंदि आहे, लेकिन असांखे हुन में थोरी संकल्प करिणो आहे। असांखे त बसि बाबा जी किरणियूं पूरे विश्व में ई ॾियणियूं आहिनि, है न। मास्टर सूर्य ठहिणो आहे। त बाबा असांखे चवनि था कि हिते बि बाप सां सौदेबाजी कंदा आहिनि, सत्युग में न कंदा। बाबा असांखां पुछे न, बाबा असांखे चई न, ऐं आपस में त सौदेबाजी ॾाढा कंदा आहिनि दुनिया। लेकिन सत्युग बाबा जे अॻियां इहे सौदेबाजी ॿार कंदा आहिनि। बाबा खे चईंदा आहिनि कि बाबा तव्हां त असांखां पुछियो ई न, असांखे त सुठो कमिरो ॾिनो ई न, असांखे त इहा चीज़ मिली ई न। है न, कोई मधुबन में वेंदो, हाणे जीअं बाप दादा मिलनि आहे, कंहिंखे सुठो कमिरो मिलंदो, कंहिंखे न मिलंदो। कोई पंहिंजे जोन वारनि खे बि थींदो आहे न भई, किथे किथे थींदो आहे भई कि मधुबन में बि जेको माण्हू जो ड्यूटी ते आहे, अगरि उहो हुन जोन जो हूंदो त उनखे ख़ातिरी ॾींदो, है न, उनखां पुछंदो ऐं ॿिए खां पुछे न पुछे उनखां ज़्यादा पुछंदो त चईंदो इहे हिनजे जोन जो आहे। है न, किथे किथे उनजी दिलि न बि हुजे, लेकिन वीचारे खे पुछणो पवंदो आहे, छो जो उनजे जोन जो आहे। है न, त ईअं पुछणो पवंदो आहे उनखे इच्छा न आहे कि उहो ईअं पार्शलिटी करे, उहो सभिनि सां ई पुछंदो। हाणे कोई ईंदो त पोइ ॻाल्हाईंदासीं न छा, लेकिन उनजे अंदरि त कोई भावना न आहे न। लेकिन ॿाहिरां वारा त इहे सम्झंदा न, है न। त बाबा त असांखे चवनि था त कई ॿार न हिते बाबा सां बि सौदेबाजी कंदा आहिनि, आपस में बि कंदा आहिनि। शहनशाह ठहो, दाता जा ॿार दाता ठहो। हिते हिसाब न आहे, हिते बाबा त चईंदा आहिनि न, जो कंदो सो पाईंदो। हिते इहो बि न आहे कि कोई बाबा खे चए कि बाबा इहो मुंहिंजो पुटु आहे। जॾहिं ब्रह्मा बाबा ई पंहिंजे ॿारनि खे सां जेको यज्ञ में सभु खाईंदा हुया, उहो बाबा जा ॿार खाईंदा हुया। जाते सभु रहंदा हुया, हुते सभी उन्हनि जा ॿार बि रहंदा हुया। जो नियम यज्ञ जा हुया उहो बाबा ब्रह्मा बाबा जे लौकिक ॿारनि जो बि हुयो। त जरा बि लौकिकपन न, है न। या तक कि एतिरो बि लौकिक भई किथे किथे त माण्हू इहे बि चईंदा आहिनि, हा भई इहे असांजे महाराष्ट्र जो आहे, इहे असांजे आंध्रा जो आहे, इहे असांजे असम जो आहे, इहे असांजे कर्नाटका जो आहे, है न। या कोई धर्मनि में बि हली वेंदा आहिनि। बाबा त हीअं न कई कि इहे सिंधी आहिनि हिननि खे ॾियो, है न। अगरि चाहिनि त हाणे बि करे सघंदा आहिनि कि भई संस्था त सिंधियुनि द्वारा शुरू थी न, पोइ सिंधियुनि खे अॻियां रखिणो आहे, है न। किथे किथे थींदो आहे न भई
सभु पंहिंजे भई हिननि शुरू कयो त उन्हनि जे हिसाब सां ई हलंदो, तव्हां अचो न अचो। ऐं ज्ञान त ॾाढो विस्तार आहे, ज्ञान त सच आहे। अगरि अहिड़ो नियम कढी बि वठूं त बि माण्हू छॾे न सघंदा, छॾंदा, छॾे ई न सघंदा। भले सिंधियुनि खे अॻियां रखो, कोई ॻाल्हि कोन्हे, है न, लेकिन त बि अहिड़ो रूल न आहे। ईश्वर जी विश्व पिता आहे न शिव बाबा त, है न, ऐं ब्रह्मा बाबा त हिकदमि सभु कुझु छॾे ॾिनई, मतिलबु सिंधी विंधी फलानो वलानो सभु कुझु ख़तमु, देह बान सभु कुझु ख़तमु। न दादियुनि खे ई हुयो, है न त दादियूं जेका अॼु दीदियूं वेठियूं आहिनि उहे सिंधी थोरी आहिनि सभु। अगरि दादियूं चाहिनि त पाण खां पोइ सिंधियुनि खे ई अॻियां करनि, उन्हनि खे हेड ठाहिनि, है न। चलो पहिरियों त हुया ई सिंधी त हेड उहे ई ठहिया, हाणे त कोई सभु ॿिया ई आहिनि न, सभु अलॻि अलॻि, कोई काथां जो कोई काथां जो। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो उन्हनि जे मन में छा आयो कि असां दाता जा वार दाता आहियूं, जो वठे ओटे सो अर्जुन। हिन कई तॾहिं मां कयो, इन ॾिनई तॾहिं मां ॾिनो, हिन 2 ॾिनई तॾहिं मां 4 चया, हिन 2 भारी चई या कई मां 1 बारी कयो। हिसाब किताब दाता जे ॿार न रखंदा आहिनि, कहिड़े बि फील्ड में, है न, कहिड़े बि फील्ड में। अॼु ॾिसो कोई भंडारी में 100 रुपया थो विझे, कोई 10 रुपया थो मिले, भोग त उन्हनि खे सेम ई थो मिले, मुरली त उन्हनि खे सेम ई थी मिले, है न। हा भल बाबा चईंदा आहिनि कि कोई वॾा माण्हू आहिनि त उन्हनि खे ख़ातिरी ॾियणी पवंदी आहे न। कोई वॾे घर जो अगरि सेंटर अची वञे या मधुबन अची वञे, जो भई सुठे महलनि में रहनि था त उन्हनि खे त ओड़ो कमिरो ॾियणो ई पवंदो न, है न। कोई यज्ञ में 10 रुपया ॾींदो, कोई 1000 ॾींदो, त उहो हुननि जो रहन सहन ओड़ो हूंदो। अगरि असां उन्हनि खे अहिड़े वेड़े जॻह ते विहारे छॾींदासीं, कमरे में विहारे, भई कोई त हूंदो आहे, वॾा माण्हू बि त्यागी हूंदा आहिनि, उन्हनि खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। त मधुबन में बि उन्हनि खे कहिड़ो बि कमिरो ॾियो न ॾियो, टेंट में रखो, कोई हर्जो न आहे। लेकिन जे कईअनि खे हूंदो आहे भई असां ॾियूं था, असां त भई ईअं न रही सघंदा आहियूं, त उहे एक्स्ट्रा पैसा ॾेई करे ओड़ी ख़ातिरी बि मिलंदी आहे, है न। पहिरियों त पैसनि सां न हूंदो हुयो, पहिरियों त यज्ञ में ॾिसंदा हुया भई हर हिक जे अनुसार माण्हू ॾींदा हुया। अॼुकल्ह त पैसा ॾियणा पवंदा आहिनि न, काथे काथे हूंदो आहे भई, त बाबा असांखे चवनि था त ईअं हिसाब न रखिणो आहे। वैसे क़ाइदो न आहे, है न, वैसे क़ाइदो न आहे, पर अॼुकल्ह त सभिनि अलॻि अलॻि जॻह ते अलॻि अलॻि चीज, कोई दीदियूं कंदियूं आहिनि, कोई न कंदियूं आहिनि, है न। बाबा त चयो अथई न कि न वठो, पर काथे काथे वठी बि वठंदा आहिनि, है न। बाबा त चईंदा आहिनि चंदो इकट्ठो न करो, तव्हांखे सेंटर ठाहिणो आहे, तव्हां बाबा खे चओ, आहे त ठीकु आहे, न आहे त छॾो। लेकिन काथे काथे दीदियूं चई बि छॾंदियूं आहिनि, है न। काथे काथे कंहिंखे चओ कि असांखे मधुबन में सुठो कमिरो ॾियो, त काथे काथे पैसनि सां कमु कराईंदा आहिनि। कराइणो न खपे, लेकिन कराईंदा त आहिनि न, त उहो दातापन न आहे, ये हिसाब किताब थी वियो, है न। कोई तव्हांखे ॾे न ॾे, लेकिन तव्हां सभिनि खे इज़त मान आपे ई ॾियणो खपे। तव्हां ॾिसो था तव्हांजे सेंटर में कोई आत्मा आई जो वॾे घर मां आई, तव्हां हुनखे आपे ई चेयर ऑफर करो, उहो तव्हां यज्ञ में भले एतिरो पैसो ॾे न ॾे, है न। कोई डॉक्टर मधुबन में आयो आहे त तव्हांखे हुनखे आपे ई ख़ातिरी ॾियणी आहे, उहो डॉक्टर भले पैसा ॾे न ॾे,
है न भई जंहिंखे ॾियणो हूंदो उहो पाण ई ॾिए न पंहिंजो भविष्य असांखे बसि इहो सेखारिणो आहे भई हिन सां भविष्य ठहींदो है न। हिनखे चइबो आहे दया भाव कृपा दृष्टि। है न सम्झो कोई डॉक्टर अगरि यज्ञ में आयो, सुठो डॉक्टर ॾाढो कमाइण वारो, उहो रोज़ु मुरली बि अचे थो ॿुधणु, लेकिन जेतिरो ॾियणो खपे ओतिरो नथो ॾे यज्ञ खे, त असां छो मांगूं हुन सां? असां हुनखे स्टूडेंट सम्झूं, लेकिन छो जो उहो डॉक्टर आहे त असांखे हुनखे ख़ातिरी ॾियणी आहे, असांखे हुनखे सुठी जॻह विहारणो आहे। उहो भले ई हेठि वहे, लेकिन असांखे हुनखे ऑफर करणी आहे चेयर। असांखे मधुबन में बि अगरि उहा आत्मा अचे थी त असांखे हुनखे बि ख़ातिरी ॾियणी आहे, सुठी जॻह रहाइणो, सुठी जॻह खाराइणो पीआरणो, सुठी जॻह विहारणो आहे, उहो भले ॾे न ॾे। तॾहिं तव्हां छा कहलाईंदा? दयालु कृपालु आत्मा। है न, तॾहिं तव्हां छा कहलाईंदा? दयालु कृपालु आत्मा। सम्झो बाप दादा वटि सभु ॿारनि जा खाता आहिनि। सॼे ॾींहं में केतिरो समय दयालु व कृपालु ठहींदा आहियो, केतिरो समय ॾियण जी भावना जे बजाए वठण जी भावना रखंदा आहियो। इहे सॼे ॾींहं जी लीला बाप दादा ॾिसंदा रहंदा आहिनि। इहे सॼे ॾींहं जी ॾिसो, अगरि असां ॾाढी गहराई सां सोचूं त अॼु ॾिसो तव्हांजे घर में जेको माण्हू कमाईंदो हूंदो, है न, पैसो कमाईंदो हूंदो, हर हिकु त वुमेन मतिलबु लेडीज़ कमाईंदी न आहे न, लेकिन पति कमाईंदो आहे लौकिक में। त अगरि उहो ज्ञान में बि न हलंदो आहे, लेकिन असां ज्ञान में हलंदा आहियूं, है न, त उहो कमाए अचनि था त असांखे उन्हनि खे बि रिस्पेक्ट रिगार्ड ॾियणो, उन्हनि खे बि शक्ति त ॾियणी आहे न, है न, उन्हनि जे लाइ बि शुभ भावना, शुभ, भले उहो ज्ञान न ॿुधे, भले ई ज्ञान जे अगेंस्ट ई छो न हुजे, लेकिन उहा आत्मा पैसा कमाए करे अचे थी, भले तव्हां उन्हनि खे रोटी पाणी ॾियो था, उन्हनि जो घर संभालो था, है न, लेकिन असांखे उन्हनि जे लाइ बि शुभ भावना शुभकामना रखणी आहे। या तक कि ज्ञान जे अगेंस्ट वारा बि, ज्ञान खे उल्टो सुल्टो चइण वारा बि, उन्हनि जे लाइ बि असांखे शुभ भावना शुभकामना रखणी आहे, शुभ वाइब्रेशन ॾियणा आहिनि। ईअं न कि उहो ज्ञान ॿुधे त असां ॾियूं, न, असांखे हर हिक खे, चाहे उहो ज्ञान न ॿुधंदी त ज़रूरु कोई ॿिए धर्म जी आत्मा हूंदी, भगत आत्मा हूंदी, है न, भगत आत्मा हूंदी, छो जो असांजा बि भक्ति मार्ग में ॾाढा रूप आहिनि, त उहो अलाए कहिड़े रूप में असांखे यादि कंदी हूंदी, असां सां हुनखे प्राप्ति थींदी हूंदी। त हिन रीति बाबा असांखे चवनि था कि बाप दादा सॼो ॾींहुं ॿारनि जी लीला ॾिसंदा रहंदा आहिनि कि ॿार केतिरो दाता ठही करे सभिनि खे ॾींदा आहिनि, दयालु कृपालु ठहींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। बाबा चवनि था जीअं तव्हां माण्हुनि इहे वीडियो सेट लॻायो आहे त ॾिसंदा बि आहियो ऐं ॿुधंदा बि आहियो, त बाप दादा वटि बि हर हिक जे लाइ टीवी सेट आहे, हर हिक जे लाइ। सोचो बाप दादा वटि हर हिक जे लाइ टीवी सेट आहे, जॾहिं चाहे तॾहिं स्विच ऑन करे ॾिसी सघंदा आहिनि, है न, त बाप दादा वटि हर हिक जे लाइ टीवी सेट आहे, जॾहिं चाहे बाबा स्विच ऑन करे सघंदा आहिनि। इहा आहे सेवा जी साधन, ऐं उहा आहे बाप ऐं ॿारनि जे हाल चाल जो साधन।
त जेको वीडियो कढंदा आहिनि उहो सेवा जो साधन थी वियो, ऐं जो बाबा वटि आहे उहो ॿारनि जी हाल चाल जो साधन आहे। वैसे त अंत में ये सभु साधन समाप्त थी वेंदा, अंत में ये सभु साधन समाप्त थी वेंदा। इहो वीडियो न कम में ईंदो, लेकिन विल पावर जो सेट कम में ईंदो। अंत में छा कम में ईंदो? विल पावर जो सेट कम में ईंदो। साइंस वारे ॿारनि जो एतिरो समय एनर्जी मनी ख़र्च करे साधन ठाता आहिनि, ॿारनि जी महिनत बाप जी सेवा में लॻे थी। जो बि साइंस वारनि एॾो कमु कयो आहे उहो बाप जी सेवा में लॻे थी। हिन करे बाप बि ॿारनि जी महिनत ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। बाप बि ॿारनि जी महिनत ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि सेवा जा साधन सुठा ठाता आहिनि ॿारनि। न सोचो जॾहिं साइंस आई हूंदी तॾहिं त बाबा जी एॾी ऑडियो क्लासिस आहिनि, बाबा जी एॾी वीडियो क्लासिस आहिनि, है न। त साइंस वारनि ॿारनि जो एतिरी समय एनर्जी मनी ख़र्च कई आहे त बाप बि ॿारनि जी महिनत ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि कि सेवा जी साधन सुठा ठाता आहिनि। पोइ बि त आहिनि त ॿार ई न, जंहिं साइंस इन्वेंट कई, बाप ॿारनि जी इन्वेंशन ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। जंहिं बि कार्य जे लाइ लॻल आहिनि उन कार्य में सफलता पाइनि था। जंहिं बि कार्य में लॻल आहिनि हुन कार्य में सफलता पाइनि था। बाबा ये ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, चाहे अल्पकाल जी आहिनि लेकिन सफलता त आहे न। हिन करे बाप दादा वीडियो सेट खे न ॾिसंदा आहिनि, लेकिन हुन ॿारनि खे ॾिसंदा आहिनि जंहिं बि इहे ठाता हूंदा न। बाबा खे कीअं नज़र ईंदो हूंदो न कि जंहिं बि वीडियो सेट ठाता आहिनि, भले वो अज्ञानी आहिनि, लेकिन बाबा उन्हनि खे बि ॾिसंदा आहिनि कि कीअं उन्हनि ठातो आहे। हिन साधन द्वारा देश विदेश जे ॿार चारों ओर ॾिसंदा ऐं ॿुधंदा त बाप दादा बि चारों ओर जे सर्व ॿारनि खे जो इहे ई लग्न लॻाए करे वेठा आहिनि कि अॼु मधुबन में छा थींदो। हिन साधन द्वारा देश विदेश जे ॿार चारों ओर ॾिसंदा ॿुधंदा, न ॾिसंदा ॿुधंदा त बाप दादा बि चारों ओर जे सर्व ॿारनि खे जो हिन लग्न लॻाए करे वेठा आहिनि कि मधुबन में छा थींदो। शरीर सां विदेश व देश में आहिनि, लेकिन आकारी रूप द्वारा मधुबन निवासी आहिनि। बाबा चईंदा आहिनि न हमेशह जॾहिं बि अव्यक्त मुलाक़ात थींदी हुई त बाबा चईंदा आहिनि न कि तव्हांखे त इहे साकारी आत्माएं नज़र थी अचनि, लेकिन बाबा त जो आकारी सभा खे बि ॾिसनि था, है न। त बाप दादा उन्हनि सभिनि आकारी यादि स्वरूप आत्माउनि खे विशेष यादि प्यार था ॾियनि। बाप दादा डबल बि ॾिसंदा आहिनि, सिंगल न। हिकु साकारी सभा ॾिसंदा आहिनि, ॿी आकारी सभा ॾिसंदा आहिनि। चंदू ऐं शीला अमेरिका सां आया आहिनि, मतिलबु कोई आत्माएं आयूं हूंदियूं, इहे सभिनि जी यादि खणी आया आहिनि, है न। सभिनि जी यादि पहुचे थी न। अच्छा, सभिनि जे पत्रनि जो हिकु ई उत्तर आहे, उहो बाप खे यादि कंदा आहिनि। बाप पदम गुण उन ॿारनि खे यादि कंदा आहिनि, है न। हाणे बाप दादा मिलंदा न 15 तारीख़ जो। ॾिसो वैसे त रोज़ ई बाप दादा सां मिली सघंदा आहियूं, लेकिन उहो संगठन जो असर त थींदो आहे न।
त बाप दादा जंहिं बि बाप दादा खे यादि ॾिनी आहे उन्हनि खे बाबा छा उत्तर था ॾियनि, बाप पदम गुण उन ॿारनि खे यादि कंदा आहिनि। जीअं उहे ॾींहुं गिणनि था न, वैसे बाप हर ॿारनि जे गुणनि जी माला सदा सिमरन कंदा आहिनि। बाबा असांजे गुणनि जी माला सिमरन कंदा आहिनि। सभी ॿारनि जो हिकु ई मिलन जो संकल्प आहे, ऐं बाप दादा बि अहिड़े मिलन मल्हाइण वारे संकल्प रखण वारी आत्माउनि खे विशेष अमृत वेले जे मिलण में मिलन मल्हाए रिस्पॉन्ड ॾींदा आहिनि, है न। त ॾिसो, अगरि तव्हां अमृत वेलो बि हीअं उथो न कि बाबा सां मिलन मल्हाइणो, है न, अमृत वेलो बि अगरि तव्हां हीअं उथो कि बाबा सां मिलन मल्हाइणो त तव्हांखे रिस्पॉन्स ज़रूरु मिलंदो। अगरि तव्हां मुरली बि हीअं ॿुधो न कि हा मुरली में बाबा छा ॻाल्हियूं ॿुधाईंदा, मुरली में बाबा यादि प्यार ॾींदा, या मां हाणे मूंखे 7 बजे बाबा जो ख़त पढ़णो आहे, है न, बाबा जी श्रेष्ठ मत बाबा छा था ॾियनि उहो पढ़णी आहे। बाबा चईंदा न मुरली में, कल्ह या अॼु चई न बाबा मुरली मिस न करो, तव्हांजी मुरली ॿुधणु पढ़णु ई प्रेज़ेंट मार्क आहे, है न। मुरली में बाबा यादि प्यार ॾींदा आहिनि, वरदान ॾींदा आहिनि, श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि कि तव्हांखे अॼु सॼो ॾींहुं या पंहिंजे जीवन में कीअं हलणो आहे। त तव्हां हिन भाव सां पढ़ंदव न त तव्हांखे उहो रिस्पॉन्स मिलंदो। तव्हां नुमाशाम करो, भले तव्हां वेही करे अगरि तव्हांखे चांस नथो मिले त अॻियां पुठियां बि करे सघंदा आहियो न, है न। तव्हां 7 बजे फ्री न थींदा आहियो त 6:30 बजे करो, 6 बजे करो, 7:30 बजे करो। नुमाशाम कंहिं भाव सां चईंदा आहिनि बाबा, छो जी नुमाशाम बाबा चईंदा न कि देवता जो चक्कर लॻाईंदा आहिनि, हीअं भक्ति मार्ग में मान्यता आहे। त नुमाशाम विशेष भक्ति मार्ग वारा सभु यादि कंदा आहिनि, आरती वारती कंदा आहिनि। त विशेष असांखे पूरी विश्व खे सकाश ॾियणी आहे, या जंहिंखे योग अभ्यास करणो आहे उहो बि करे। त बाबा चवनि था कि सभी ॿारनि जो हिकु ई मिलन जो संकल्प आहे। ऐं हाणे बि अगरि तव्हां बाप दादा मिलन करणु वञो, हिन भाव सां वञो, है न। ॾिसो, जीअं अव्यक्त पाठ हुयो त लेकिन अव्यक्त पाठ में बि कोई माण्हू न साकार रूप जो अनुभव करणु चाहींदा हुया, त साकार जो बि बाबा अनुभव कराईंदा हुया उन्हनि खे। हाणे बि तव्हां चाहियो त करे सघंदा आहियो साकार समय जो अनुभव, है न, साकार समय जो अनुभव। त बाबा असांखे चवनि था कि बाप दादा बि अहिड़े मिलन मल्हाइण वारा संकल्प हुजणो खपे, संकल्प रखण वारी आत्माउनि खे विशेष अमृत वेले जे मिलन में मिलन मल्हाए रिस्पॉन्ड ॾींदा आहिनि, ऐं सर्व खे सेवा जे प्रति विशेष संकल्प बि ॾींदा आहिनि। अहिड़े सदा दया भाव कृपा दृष्टि रखण वारे ॿारनि खे, सदा ॾियण वारे वठण जी कामना न करण वारे ॿारनि खे, इच्छा मात्रम अविद्या ॿारनि खे, अहिड़ी स्थिति में रहण वारे ॿारनि खे, अहिड़े राजवंश संस्कार वारे, कल्ह बाबा चई न राजवंश संस्कार वारो केरु हूंदो, जो सदा दाता हुजे, है न। श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते, है न। अहिड़ी राजवंश इच्छा मात्रम दयालु कृपालु आत्माउनि खे बाबा छा था चवनि, अॼु बाबा विशेष उन आत्माउनि खे यादि प्यार बि था ॾियनि ऐं नमस्ते बि था करनि, है न। गुजरात जोन पार्टी सां बाबा पर्सनल मुलाक़ात था करनि, सदा पंहिंजे की महावीर अर्थात महान आत्मा सम्झी करे हलंदा आहियो।
असां महावीर अर्थात महान आत्मा आहियूं। कीअं ठहियो, छा कीअं ठातव, कंहिंजा ठहिया आहियो, छा ठहिया आहियो। सिर्फ़ु इहे बि सोचो त बि कॾहिं बि व्यर्थ भाव में न अची सघंदा आहियो, है न। कंहिंजा ठहिया आहियूं अॼु असां, है न। बाबा चईंदा आहिनि हमेशह पंहिंजे ऑक्यूपेशन यादि रखो। जीअं हिन खां पहिरियों जेकी मुरली हुई महावाक्य अव्यक्त, हुन में बाबा चई न, ॾिसो जो प्राइम मिनिस्टर सां गॾु हुनजो कुक बि हूंदो आहे न, हुनखे बि नशो रहंदो आहे कि मां कंहिंजो कुक आहियां, है न। भले प्राइम मिनिस्टर जे घर में गेट कीपर ई छो न हुजे, है न। बाबा चईंदा न मधुबन में कहिड़ी बि सेवा करो, लेकिन नशो छो रहंदो आहे। भले मधुबन में माण्हू झाड़ू ई कढे, लेकिन हुनखे नशो छा रहंदो आहे, मां मधुबन निवासी आहियां। ईअं ई गृहस्थियुनि खे ॾिसी करे सेंटर वारा छा सोचंदा आहिनि, असां त सेंटर निवासी आहियूं। त तव्हांखे घर गृहस्थी में रही करे कहिड़ो नशो रहे कि मां कंहिंजी आहियां, है न। घर गृहस्थी में रही करे अगरि सोचो कि कोई बि तव्हांजे घर में ज्ञान में न हलंदो आहे, त तव्हांखे नशो कीअं चढ़णो खपे कि मां कंहिंजी आहियां ऐं मां छा ठहिण वारी आहियां, है न। अगरि सोचो जेको कीचड़ में कमल जो फूल खिलंदो आहे, भई गार्डन में त सभु फूल हूंदा आहिनि, गुलाब, सभु वैरायटी प्रकार जा फूल हूंदा आहिनि, लेकिन कमल जो फूल कीचड़ में खिलंदो आहे ऐं हुनजी त हिकदमि न्यारी केॾी सुठी बनावट हूंदी आहे, है न। ईअं त माण्हुनि खे फूल किथे बि मिली वञनि, लेकिन कमल जे फूल जे लाइ माण्हू ख़ासि कर कीचड़ जे पाणी में वञिणो पवंदो आहे माण्हुनि खे, है न। त तव्हां कमल जा फूल आहियो, है न। तव्हां कमल जा फूल आहियो। सेंटर मधुबन निवासी, उते त माण्हू श्री उते त गुलाब जो फूल सभु न ठही सघंदा आहिनि, है न। गुलाब जो फूल सभु न ठही सघंदा आहिनि, भले उहे सेंटर में बि रहंदा हुजनि, लेकिन अगरि उन्हनि जो यादि जो अभ्यास पको न हुजे, भले मधुबन में ई रहंदा हुजनि, लेकिन मधुबन में रहंदे हुए बि रोज़ अगरि कोई माण्हू मुरली नथो पढ़े, धारणा नथो करे, त छा फ़ाइदो, है न। त असांखे इहे न सोचिणो आहे केरु पढ़ंदो आहे छा न पढ़ंदो आहे, लेकिन तव्हां जिते रहंदा आहियो न, हुन हिसाब सां बाबा चवनि था कि सोचो कि तव्हां कंहिंजा आहियो, छा था ठहो। सिर्फ़ु इहे बि सोचो त बि व्यक्त भाव में न अची सघंदा आहियो। व्यक्त भाव खां मथे रहो, अर्थात फ़रिश्ता ठही सिधा उड़ंदा रहो। व्यक्त भाव खां सिधा मथे रहो, अर्थात फ़रिश्ता ठही उड़ंदा रहो। फ़रिश्ता हेठि न ईंदा आहिनि, धरती ते पांव न रखंदा आहिनि, है न। फ़रिश्ता हेठि न ईंदा आहिनि, धरती ते पांव न रखंदा आहिनि। ये व्यक्त भाव भी देह जी धरनी आहे, है न। धरती ते पैर, उहो पैर त रखंदासीं, पर बाबा चईंदा आहिनि न बुद्धि खे बि बाबा पांव चईंदा आहिनि। मतिलबु बुद्धि असांजी पांव, मतिलबु कि बुद्धि में बि देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभवनि जे लौकिक पने में न अचिणो आहे, मतिलबु, है न। लौकिक पने में न अचिणो आहे, इनखे चइबो आहे फ़रिश्तो। त सभई उड़दा पंछी आहियो न, पिंजड़े वारा त न आहियो न। अधु कलाक त पिंजड़े जा हुयो, हाणे उड़दा पंछी थी आहियो न। उड़दा पंछी थी आहियो या हाणे बि फसदा आहियो। मुंहिंजी माउ, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो पुटु, मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो पति, मुंहिंजा ॿार, मुंहिंजो घरु, मुंहिंजो सोनो, मुंहिंजा कपिड़ा, इन्हनि में किथे फसदा त न आहियो न। ट्रस्टी थी करे संभालणु अलॻि ॻाल्हि आहे,
लेकिन ईअं न की असां बाबा खे यादि करणु वियूं असांखे उहो माण्हू यादि था अचनि, है न। त हीअं न मतिलबु असांजो संकल्प न हुजे। कई बार थींदो आहे असां त उन्हनि खे यादि न कंदा आहियूं, लेकिन हुननि जो संकल्प ईंदो आहे त उन्हनि ते ध्यानु न ॾियो, है न। त स्वतंत्र थी विया आहियो न, हेठि जी आकर्षण हाणे खींचदी त न आहे। अॼु बि बाबा चई न, नष्ट मोह ठहिणो आहे, है न। हेठि हूंदव त शिकारी शिकार करे वठंदो, हेठि हूंदव त शिकारी शिकार करे वठंदो, मथे उड़ंदा रहंदव त कोई कुझु न करे सघंदो आहे। त सभी उड़ता पंछी आहियो न, पिंजड़ो ख़तमु थी वियो न। चाहे केतिरो बि सुंदर पिंजड़ो हुजे, लेकिन आहे त बंधन ई न। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि अलौकिक परिवार में बि उहो उन में बि फंसी वेंदा आहिनि माण्हू। मुंहिंजी दीदी, मुंहिंजो सेंटर, मुंहिंजो जोन, मुंहिंजा विद्यार्थी, है न। फंसदा त न आहियो न हिननि में। ये अलौकिक संबंध भी सोने जो पिंजड़ो आहे, इन में भी न फसणो आहे। जॾहिं बाबा ब्रह्मा बाबा में ई फसण लाइ मना कयो अथई त तव्हांजी दीदी दादियुनि में किथे फसियल आहियो तव्हां, है न। हाणे बि ॾिसो मधुबन में त भले स्तंभ ठहियल आहिनि, जानकी दादी, गुलजार दादी, प्रकाश मणी दादी, रतन मोहिनी दादी जो बि ठहनि था, लेकिन उते वञी छा कंदा आहियो तव्हां? दादी खे यादि कंदा आहियो, है न। उते बि यादि त तव्हांखे बाबा ई करिणो आहे न, है न। एॾा सारा स्तंभ ठहियल आहिनि न, मथे ब्रह्मा बाबा जो बि ठहियलु आहे, लेकिन उते छा कंदा आहिनि? मतिलबु माण्हू उते वञी बाबा खे यादि कंदा आहियो या दादी खे यादि कंदा आहियो? त इहे बि असांखे ॾिसणो आहे, है न। त की असांखे बाबा ई यादि अचे, लेकिन बाबा भले चयो अथई की हा उते वञी इहो यादि करे सघंदा आहियो की उन्हनि जी शिक्षायूं, है न। लेकिन उहो बाबा खे कीअं यादि कंदियूं हुयूं, है न। चाहे ब्रह्मा बाबा जो बि मथे ठहियल आहे त शिक्षायूं आहिनि न, त ब्रह्मा बाबा बि उन पॉइंट्स खे धारण करे पंहिंजी संपूर्ण स्थिति प्राप्त कई। बाबा जा लास्ट शब्द निराकारी, निर्विकारी, निरंकारी, इहा हर हिक जे स्तंभ में जो बि ॻाल्हियूं लिखियलु आहिनि, त मतिलबु कि हुननि इन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजे जीवन में धारण करे उहा स्थिति प्राप्त कई, है न। त असांखे भले ई उते वियो, लेकिन असांखे बि बाबा खे यादि करिणो आहे ऐं उन्हनि पॉइंट्स जो मनन चिंतन करे जीवन में धारण करे हलणो आहे, है न। त बाबा चवनि था कि अलौकिक संबंध भी सोने जो पिंजड़ो आहे, इन में भी असांखे न फसणो आहे। स्वतंत्र त स्वतंत्र, अंत में बस मां आत्मा ऐं बाबा निराकार, हिनखे चइबो स्वतंत्र। भले असां ब्रह्मा बाबा द्वारा हाणे शिव बाबा सम्मेलन मल्हाईंदा आहियूं, है न, लेकिन अंत वारी स्थिति छा हुजणी खपे? मां आत्मा निराकार, बाबा निराकार, बस। सदा बंधन मुक्त रहण वारा ही जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करे सघंदा, छोजी वरसो त शिव बाप सां मिलणो आहे न, है न। त ख़ुदि खे आत्मा सम्झी असांखे बाबा खे निराकार रूप में यादि कंदासीं तॾहिं त वरसो मिलंदो न। वाया त ॾाढा आहिनि, चाहे ब्रह्मा बाबा द्वारा करिणो आहे, चाहे तव्हां गुलजार दादी खे बि यादि कंदा त गुलजार दादी खे बि बाप दादा वरसो ॾिनो अथई, शिव बाबा ब्रह्मा द्वारा ॾिनो अथई, पोइ तव्हांखे गुलजार दादी द्वारा मिलंदो, त ईअं टे ॿ थी विया न, है न। त हीअं
त लेकिन यादि त असांखे निराकार खे ई करिणो आहे, चाहे त कहिड़े बि स्तंभ ते वञो वियो, लेकिन यादि असांखे निराकार शिव बाबा द्वारा ई शिव बाबा खे ई करिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।